अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओडो अवां खे भली कार चवां थो। सामईन, अॼोके ख़ुसूसी प्रोग्राम में GSN मुहाज़ जे मुख अॻवान ऐं दानिश्वर घणनि किताबनि जे लेखक साईं अब्दुल ख़ालिक जोड़िजो जे मान में यूथ फोरम मीरपुर ख़ासि पारां हिकु अजाणो ॾिनो वियो। इन ई मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाणनि अब्दुल ख़ालिक जोड़िजे जी शख़्सियत ते ॻाल्हायो, जंहिंमें अॻूणो शागिर्द अॻवान ताज बलोच, सिकंदर वली, अब्दुल सलाम हाजन, हाशिम खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। उन सां गॾु गॾु थोरी बसि ॻाल्हि गॾु कंदो हलां त साईं अब्दुल ख़ालिक जोड़िजे सां जेका शाम था मल्हायूं, हुनजी जेका कंट्रीब्यूशन आहे असांजे सिंध में सियासत में 1972 खां GSN मुहाज़ ठहियो त साईं ख़ालिक साहिबु पहिरें ॾींहुं जेका GSN मुहाज़ जी मीटिंग थी साईं GM जी सदारत में हैदर मंज़िल ते, उन में शामिल हुया। उन खां पोइ यको उन साईं GM जी सियासत खे, उन तसलसल खे साईं अब्दुल ख़ालिक जोड़िजे सां उन जूं इहे वॾियूं कुर्बानियूं आहिनि, जंहिं नौकरियूं खां वेंदे, पैसनि खां वेंदे, हर शइ खे कंहिंखे उनखे तरजीह न ॾिनई, सभु शइ जे मथां हिन सियासत खे ऐं हिन ॻाल्हि खे तरजीह ॾिनई। उहे ई करे उनजी तंहिंजे करे असीं हुन सां इहा शाम मल्हायूं था। ॿिया दोस्त सभु हुन ते बाक़ी ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी। हाणे आउं गुज़ारिश करियां थो ताजबल साहब खे त उहे साईं अब्दुल ख़ालिक जी संदन जेको खाको आहे उन ज़िंदगी जे हवाले सां, संदन जदोजहद जे हवाले सां ॻाल्हाईंदा। साबित जे सैयद हुआ मुंहिंजा वेड़ी चावल हा तिनी जी था मन खां पई भले। दोस्तो, 60 जे ॾहाके में वञूं ठहण बाद जेका क़ौमी तहरीक हली सिंध में, असांजे अदीबनि, दानिशवरनि, सियासतदाननि उन वक़्त में शऊर जी जेका लाट सॼे सिंध जे झंग में फैलाई, उन जे नतीजे में ईमानदार, जाखोड़ी, पुरखुलूस, मेहनती कारकुननि ऐं वर्करनि जो हिकिड़ो सॼी सिंध में हिकिड़ो जथो या लड़ो पैदा थियो। जिन जेका बि सियासत कई उहा मफ़ादनि वारी न हुई, उहा फ़ाइदे वारी न हुई, उहा किन पैसनि कमाइण लाइ न हुई, उहा ज़ाती मक़सदनि लाइ न हुई, पर उहा हिकिड़े मक़सदु हो उनजो, उनजो हिकिड़ो शान हो, उन जदोजहद जो हिकिड़ो वॾो विजन हो। उन जदोजहद सिंध में हाणे जी चवंदा आहिनि त अॼु ताईं सिंध जे माण्हुनि जेका जदोजहद हलाई आहे उन्हनि में त कामयाबी माणी आहे या न, उनजो हिकिड़ो जवाबु इहो आहे त वञी मूवमेंट अहिड़ी मूवमेंट हुई जंहिं सिंध में कामयाबी असां वटि माणी, ऐं सिंध जे माण्हुनि तहरीक में जेको हिसो वरितो या जेको जदोजहद कई, उन्हनि जे हवाई जाखोड़ी कारकुननि मां अब्दुल ख़ालिक जोड़िजो बि हिकु आहे। त इहे उहे किरदार आहिनि जिन जी जदोजहद जे नतीजे में झर जंग, उहा शऊर जी लाट पखिड़िजी वई ऐं उन जो नतीजो अॼु ताईं तव्हां ॾिसो। उन खां पोइ जेका जदोजहद हली आहे त उन वक़्त में शागिर्द तहरीक केॾो जेको आहे सो केडर पैदा कयो। उन वक़्त में उन शागिर्द तहरीक जे नतीजे में जेके माण्हू अॻिरी आया उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो कंहिंखां ॿुधो। उन में अब्दुल ख़ालिक उन जो बि शामिल आहे, उन में ॿिया काफ़ी खौरी किरदार शामिल आहिनि। अॼु जॾहिं असीं ॾिसूं था त सिंध में सियासत खे छा बनायो वियो आहे? सियासत नालो आहे माण्हुनि जी ख़िदमत जो, सियासत नालो आहे पंहिंजे वतन सां प्यार ऐं मोहबत जो, सियासत नालो आहे शऊर जो, सियासत नालो आहे उन हिकिड़ी जदोजहद जो जेका माण्हुनि जी भलाई लाइ हुजे, जेका इंसान ज़ात जी भलाई लाइ हुजे, जेका पंहिंजे वतन सां मोहबत लाइ हुजे। पोइ उन सियासत खे अॼु छा बनायो वियो आहे? अॼु जेकॾहिं तव्हां सियासतदान जेके इक़्तिदार लाइ सियासत कनि था,
असांखे हिनखे को बि एतिराज़ न आहे त सियासतदान इक़्तिदार लाइ छो था जदोजहद कनि। ज़ाहिर आहे सियासी पार्टियूं या सियासतदान जॾहिं जदोजहद करे थो त इक़्तिदार बि या पार्लियामेंट में वञण बि ख़राबु ॻाल्हि न आहे, पर सुवाल इहो आहे त हू पार्लियामेंट में वञी करे इक़्तिदार हासिल करे थो छा थो करे। उहे सियासतदान पोइ छा था कनि, माण्हुनि जी ख़िदमत जे नाले में अचनि था, माण्हुनि जी ख़िदमत जे नाले में वोट वठनि था, माण्हुनि जी ख़िदमत जे नाले में MP MLA थियनि था, मिनिस्टर थियनि था, चीफ मिनिस्टर थियनि था। उहे छा थो नतीजो निकिरे, उन्हनि जा घर भरिजो वञनि ऐं आम ख़लक़ जेका आहे उहा वरी जेको आहे शहरनि में। अॼु सिंध में तव्हां ॾिसो पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे घणा साल थिया आहिनि, केतिरो अर्सो थियो आहे, उनमें वज़ीर आज़म बि रहिया, सदर बि रहिया, सूबाई चीफ मिनिस्टर भी रहा। लेकिन अज भी असीं अखबार में पढ़ूं था तो थर में ॿार बीमारियुनि के लिए मरन था। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि मीडिया ते अचे थी, जॾहिं माण्हू चवनि था भई थर जो ॿार मरे पियो त असांजा हुक्मरान चवनि था त इहे बीमारी वॻे कोन था मरनि, पर इहे बुख वॻे था मरनि, ख़ुराक जी कमी जे करे था मरनि। भाई बीमारी वॻे को मरे या ख़ुराक जी कमी, उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? जेकॾहिं ख़ुराक न आहे त पोइ छा बीमारी वॻे को मरे त उहा हुक्मरान जी ज़िम्मेवारी आहे? ख़ुराक जी खोट में मरे त उहा हुक्मरान जी ज़िम्मेवारी न आहे? छो ख़ुराक कोन्हे? सिंध उहो इलाइक़ो आहे जॾहिं क़दीम दौर में कच्छ में ॾुकार ईंदा हुआ, गुजरात में ॾुकार ईंदा हुआ, उते जा माण्हू हिते ईंदा हुआ, हिते अची उहे पंहिंजा ॿार बुख वॻे विकिणंदा हुआ। उन वक़्त में टालपुर हुक्मरान हो सिंध जो, जंहिंखे जॾहिं ख़बर पई त कच्छ में गुजरात में राजस्थान में ॾुकार आहे, उते जा माण्हू हिते सिंध में आया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजा ॿार आहिनि हिते अची विकाइनि, त हुननि पंहिंजे तरफ़ां पैसा ॾेई उहे ॿार जेतिरनि में उहे ॿार विकिया हुआ, उहे ॿार जंहिं माण्हू वरिता हुआ उन्हनि खे पैसा ॾेई उहे ॿार वापसि माइटनि जे हवाले कया हुआ। ऐं हुतां जेके ॾुकार जा माण्हू हिते आया हुआ उन्हनि खे हिते पोरेला क्यों तव्हां हिते रस्तनि ते या पुलनि ते या ॻोठनि में कमु कयो ऐं तव्हांखे रोज़ाना 1.5 सेर ज्वार जो अन्न ॾिनो वेंदो या बाजरे जो अन्न ॾिनो वेंदो। माना एतिरो अनाज सिंध में उन वक़्त में पैदा थींदो हो जॾहिं अञा सफर बैराज कोन हो, जॾहिं अञा कोटड़ी बैराज कोन हो, जॾहिं अञा गुडू बैराज कोन हो। अॼु नंढी नंढी बैराज ते लखें एकड़ ज़मीन आहे जेका सिंध में पैदा थिए पई, सिंध में कणिक पैदा थिए थी, सिंध में ॿियो अनाज पैदा थिए थो, सिंध में मेवा पैदा थिए था। मेवो ख़ासि अंब जे करे मशहूरु आहे, अहिड़े नमूने सां लाड़काणू खे ॿी शइ जे करे मशहूरु हूंदो। बदीन जेको आहे सो उहो बि कंहिं साड़ियुनि जे हवाले सां या ॿियनि सां मशहूरु हूंदो। इहा सभु शइ भले केॾा थी पोइ छो थर जो माण्हू थर जो ॿार बुख वॻे मरे थो? छो थर जे माइरनि जी थञ बुख वॻे या ख़ुराक जी कमी जे करे सुकी वञे थी ऐं ॿारनि खे उहा नथी मिले, नतीजे में ॿार अंडरवेट पैदा थियनि था या पैदाइश खां पोइ जल्दी उन्हनि जी ज़िंदगी जो ॾींहों गुर थी वञे थो। छा इहा हुक्मराननि जी ज़िम्मेवारी शामिल न आहे कि हुक्मरान वञूं था आवाम था कनि त असां मज़हब जी ॻाल्हि कनि था, लेकिन छा हिननि जे अॻियां हज़रत उमर जो उहो कौल न आहे त जेकॾहिं दरिया जे किनारे ते को कुतो मूंखे मरी वियो त मूं ते आउं ज़िम्मेवार आहियां। हवाला इहे ॾियनि था हिननि ॻाल्हियुनि जा, पर जॾहिं अमली तौर ते असीं ॾिसूं था त इहे छा पिया करनि। त इन दौर में ॾिसूं था जॾहिं अहिड़ी सियासत हुजे त उन वक़्त में उहे माण्हू जॾहिं लालच खां हटी करे सियासत कनि, जॾहिं सियासत खे आदर्श बनाइनि, जॾहिं सियासत खे को मक़सद बनाइनि पंहिंजी ज़िंदगी जो ऐं माण्हुनि जी ज़िंदगी खे संभालण जो, पंहिंजे वतन जी हक़नि जी जदोजहद में किरदार अदा करण जो, उन लाइ जॾहिं सियासत कनि त यकीनन उहे किरदार अज़ीम आहिनि। उहे किरदार असांजे मोहबत जा घुरजाऊ आहिनि, उहे किरदार हिकिड़ा मिसाल आहिनि। उहे मिसाल आहिनि त भई हिननि माण्हुनि सियासत ते खे छा बनायो। उहो हिकिड़ो आहे न कंहिंजो त हिन गंदे सेवर में नील कमल ॻोल्ही आहे, त इन नमूने सां नील कमल आहिनि ख़ालिक होने जो साहब या इन पाए जा ॿिया सियासतदान उहे नील कमल आहिनि। हिन जेको आहे सो गंद सां भरियल मफ़ादनि वारी सियासत जे दौर में इहो हिकिड़ो मिसाल आहे त उहे माण्हू आहिनि जेके मफ़ादनि वारी सियासत कोन था कनि।
ये तो माण्हू सभई चवनि था कि सियासत ख़राब आहे, लेकिन असीं चऊं था सियासत ख़राब न आहे, सियासत ख़राब शइ न आहे। सियासत माण्हुनि जी भलाई जो नालो आहे, सियासत माण्हुनि जी ख़िदमत जो नालो आहे। सियासत सां ई मुल्क हलंदा आहिनि, सियासत सां ई क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि, सियासत सां ई माण्हुनि खे हक़ मिलंदा आहिनि, सियासत सां ई मसइला हल थींदा आहिनि। बाक़ी पैसा कमाइण जो नालो सियासत न आहे, मफ़ाद हासिल करण जो नालो सियासत न आहे, उहिदो हासिल करण जो सियासत न आहे। माण्हू चवंदा आहिनि दादा ही जाखोड़ी माण्हू जाखोड़ कनि था, पोइ भला छा थो थिए, छा इहे MP MLA थियनि था, ताना था ॾियनि। भई अमित कॾहिं जेको आहे सो यूनियन काउंसिल जा चेयरमैन नथा थी सघो, यूनियन काउंसिल जा चेयरमैन न थिया, सियासतदान कई हिते वज़ीर थिया, कई हिते ॿिया थिया, पर छा उन्हनि जा नाला एॾो दुनिया में मशहूर आहिनि जेॾो अॼु जतोई जो आहे, जेॾो गुलाम मुर्तज़ा सैयद जो आहे, या जेतिरो ॿियो असांजे शेख हयास जो आहे, या ॿियनि असांजे सिंध जे उन्हनि अदीबनि दानिशवरनि ऐं सियासतदाननि जो आहे। उहे वज़ीर MLA विसरियो वञनि माण्हुनि खे, हिकु अधु नसुल खां पोइ उहे विसरी वेंदा, यादि कोन हूंदा। पर अब्दुल ख़ालिक़ जूने जो ऐं इन पाए जा सियासतदान, इन पाए जा सिंध जा क़ौमी अॻवान, क़ौमी कारकुन, जिन पंहिंजी ज़िंदगी भर जो जेको सरमायो आहे वठो सलाहियत जी सूरत में, जेको क़ुर्बानी जी सूरत में, उहो उन्हनि हिन धरती खे हिन क़ौम खे अर्पियो आहे। ऐं उन जो ई नतीजो आहे जो थोरो घणो अॼु जेके असीं ॻाल्हायूं था हिते, जेको अॼु असीं जेको सिंध में थोरो घणो पंहिंजे हक़ लाइ तव्हां ॾिसूं था किथे हिसाब ज्यादती थिए थी। अॻे माण्हू वॾनि माण्हुनि जे बगलनि ते वञी उन्हनि जे ॿाहिरियां वञी वेहंदा हुआ, उहे प्रेस क्लबनि ते अचनि था, उहे अॼु जेको आहे सो बाज़ारनि जे चौकनि ते वेही पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदा। उहो नतीजो आहे, उहो सबबु आहे त उन शऊर जो जेको अब्दुल ख़ालिक़ जूने जे साथियनि या इन पाए जे क़ौमी कारकुननि हिननि जेको आहे सो 60 जे ॾहाके खां वठी अॼु 2018 आहे, वॾो अरसो आहे। इन अरसे में केतिरो जेको आहे सो पुल जे हेठां पाणी वियो आहे, उहो बि तव्हांखे ख़बर आहे। केॾा माण्हू फ़ाइदा वरिता, केॾा माण्हू जेको आहे सो उन वञा कमायो, लेकिन असांजा इहे अॻवान कुझु उन्हनि कोन ठाहियो आहे। जेकॾहिं उन्हनि ठाहियो आहे त सिर्फ़ु इहो त हिकिड़ो मिसाल ठाहे विया आहिनि, हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे विया आहिनि। पोइ इन्हनि लाइ त सियासत हीअं कबीर आहे, क़ौम जो नालो त वठणु सवलो आहे, नारा हणणु सवला आहिनि, पर हुननि जो त नारो सिर्फ़ु नारो कहिड़े कम जो आहे। अमली तौर ते उन्हनि जी ज़िंदगी रोशनी जो हिकिड़ो मीनार आहे। उन मीनार मां जेतिरो असीं फ़िराए सघूं, जेतिरो असीं हासिलु करे सघूं, उहो थोरो आहे। महिरबानी तव्हां सभिनी जी जेके महिरबानी साईं ताज साहब ॾाढो सुठो ॻाल्हायो त अब्दुल ख़ालिक़ जूने जे साहब जहिड़नि माण्हू ॿियो कुझु न ठाहियो आहे, पर पंहिंजो हिकिड़ो मिसाली किरदारु ज़रूरु ठाहियो आहे। ऐं उहो मिसाली किरदारु असां सभई नौजवाननि जे लाइ ॼण त हिकिड़ो संग मेल हूंदो, ऐं जंहिंखे ॾिसी असां हिकिड़ो उत्साह वठी सघूं था। हाणे आउं गुज़ारिश करियां थो शबीर सिंधी साहब खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अब्दुल ख़ालिक़ जूने जे साहब जी जदोजहद जे हवाले सां ॻाल्हाइनि। वेज विजायूं छत दूर करे टपड़ा आंधे जे यगन ले से गोरियूं गोरियूं गग साहब सोई सद जो परखा ले पीड़ जे। दोस्तों जीएसएन युद्ध फोरम जे समूरे सथ जो असां खालसा जा वर्कर शुक्रिया अदा कयूं था जो हुन कंहिं इक़्तिदारी माण्हुनि माल दौलत वारे माण्हुनि पर हिकिड़े सुञाण बाज़मीर बाकिरदार सियासी माण्हू खे मञता ॾेई तारीख़ में हिकिड़ो बाब रक़म कयो त ही किरदारु असां मञता ॾिनीसीं। उन्हनि जी महिरबानी। मुंहिंजा दोस्तो लतीफ़ साईं जो हिकिड़ो ॿियो बेद ज़हन ते अचे थो त चुंग निहारे जोहरी दाना दोस्त केरे जुग निहारे जोहरी
दाना दोस्त कजन हेड़ी होड़ी लहर न लडना धरती जीअं दुबन उने कुन अमीक जां तांग न अचे तन सजण सोने हार जां बरही न मिलतन पक्का तेरी कजन कजन मां कींग अब्दुल खालिक जूने जो तारीख़ जे सिंध जे ज़मीर जूं जॾहिं शऊर बाशऊर थिए थो त आवाज़ ऐं सदाऊं उभरनि थियूं नंढड़ो आहे शागिर्द आहे पढ़े थो उन वक़्त में हिकिड़े क़िस्म जो जेको अॼु असां सम्झूं था शेर में पर हिकिड़ी सदा आई त निंगर नई टहीअ जा नंग छॾे निकिरो निंगर नई टहीअ जा नंग छॾे निकिरो कंहिं मर्द जो कीन की वाट मथे विकिरो नहीं थी निसरो संग उभारे संग मुंहिंजा दोस्तो फारसियारे चयो आहे त अतुर आस्ते खुद बगोयत नक अज़ अतार बगोयत अतुर उहा जेको पंहिंजी खुशबू पाण बयान करे अतुर फरोश तारीफ़ कंदड़ न करे असां ॾिसूं था त माण्हू पंहिंजे ज़मीर जे लाइ जदोजहद कंदे सरो थिए थो क़ुर्बानियूं सहण ऐं पंहिंजो किरदारु अदा करण जो फ़ैसिलो करे थो उन्हनि में निमाया नालो कामरेड हैदर बख्श जतोई जो जॾहिं नालो खजंदो आहे त बाज़मीर माण्हू जा ज़हन ज़मीर टिड़ंदा आहिनि उहो माण्हू उहो हुयो जॾहिं सर्विस में हुयो त होॾां हुनजे ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि जी दुनिया हुई हेॾां हिनजे ज़मीर जो आवाज़ हुयो पोइ हुन ज़मीर खे अवियत ॾिनी ज़र तां हथ कयूं अॼु उहे बाज़र जेके आहिनि सरमाएदार ज़रदार जेके आहिनि उन्हनि खां वधीक एतिराम जा जज़्बा असांजे ज़हननि में जेके आहिनि उहे हैदर बख्श जतोई जा आहिनि वरी तारीख़ जो वक़्तु असांजे आॾो अचे थो ऐं अब्दुल खालिक जूने जो अचे थो हिकु इंजीनियर जी पोस्ट हिकु कोरियत उस्ताद जो पुटु बजरी बि ज़मीन कोन्हे उहो माण्हू नौकिरी ते रसे थो तारीख़ जो ज़मीर जो आवाज़ अचे थो त अॼु सिंध जे मज़लूम माण्हुनि जे लाइ को न को किरदारु अदा करण जी सदा साम्हूं अचे थी त संदसि चवाणी ऐं फ़ख्र सां ख़ुशीअ सां चवंदो आहे त मां जॾहिं इहो फ़ैसिलो कयो त कामरेड हैदर बख्श जतोई जो किरदारु मुंहिंजे आॾो निमाया हुयो हिकु सूरज वांगुरु चमकी रहियो त हुन इन शइ खे अवियत ॾिनी त मां बा ज़मीर किरदारु अदा कयां सर्विस पोइ ज़र खे छॾे ज़मीर जे लिहाज़ सां जदोजहद कई असांखे ख़ुशी आहे फ़ख्र आहे त असांखे अहिड़ो बाज़मीर दोस्त बाज़मीर सुञाण साथी असांखे मिलियो आहे असां उनजे जेको आहे छांव में उनजे सम्झ साञ में पंहिंजे कमनि पंहिंजे जदोजहदनि खे जारी रखूं पिया ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि जेकॾहिं पंहिंजो किरदारु उन तारीख़ जे अणवणंदड़ सूरत हालनि में किरदारु अदा नथा कयूं त पोइ तारीख़ जे ईंदड़ दौर में जॾहिं सुञाण माण्हू ईंदा त उहे असां ते आंकुर कंदा त हेॾा ज़हीन माण्हू हुआ तारीख़ जे तक़ाज़नि खां लातालुक़ ऐं लापरवाह छो रहिया इहो कमु आहे जेको निंड करणु नथो ॾिए इहो कमु आहे जेको जीएम सैद खे पंहिंजे ख़ानदानी पस मंदर खे छॾे हिन कंडनि जी खे क़बूल कई अब्दुल खालिक जूने जो चवां थो त मां हुनजो कारकुना हुनजे लिखणनि ते हुनजे घणनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायां पर मूंखे ॼाण लाइ हिकु त देरि आयो आहियां ॿिया दोस्त कहिड़ा मुक़रर हुननि जे ॿिनि पासनि ते मुमकिन आहे मकाला लिखी अचनि ऐं वक़्तु तवील थी वञे मां फ़ख्र महसूसु कयां थो त हिन नंढड़े प्रोग्राम में पर माना हिते शाना हिते प्रोग्राम में शरीक थियो आहे असां सां गॾु हूंदासीं जीअं महिरबानी साईं शबीर सिंधी साहब तव्हां ॻाल्हि लख जी कई त ज़रदार या दौलतमंद सियासतदान इन सिंध लाइ नाहे कयो
पर साईं अब्दुल खालिक जुनेजा साहब जहिड़े किरदार तमामु वॾी जापो कई आहे। हिते असां हिन नंढे प्रोग्राम में असांजे समाज जे अॻवान साईं वाजिब निरानी साहब, हरजीमल साहब, साईं सफदर साहब, समूरा पहुतान खे असां भलीकार चऊं था। हाणे आऊं साईं अब्दुल खालिक साहब जी शख़्सियत, उनजी सियासी जदोजहद जे हवाले सां असांजे साईं सिकंदर वली साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहे अची स्टेज ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं सिकंदर वली साहब। सची ॻाल्हि ॿुधायां त मूं सॼी ज़िंदगी जेके आहिनि से ऑटोबायोग्राफीज़ ऐं बायोग्राफीज़ पढ़ंदे गुज़ारियो। जॾहिं आउं इंग्लिश डिपार्टमेंट मां मास्टर्स करे निकितमि त पोइ उस्तादनि सां खिलंदे ॻाल्हि कयमि त साईं ॿियनि सभु ॾींहंनि में इंग्लिश लिटरेचर कयो, मूं मास्टर्स कई आहे जनम कथा ते या आत्म कथा ते। सची ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं आउं बायोग्राफीज़ पढ़ंदो आहियां किन माण्हुनि जी तमामु घणी इज़त कंदो आहियां, ऐं जॾहिं पास जनम कथा या आत्म कथा पढ़ी बसि कंदो आहियां त हुनजी इज़त घटिजी वेंदी ऐं चवंदो आहियां त सुठो हुजे त या जनम कथा न पढ़ां। जॾहिं मूं मोहतरम अब्दुल खालिक जुनेजा साहब जी अणपूरी जदोजहद पढ़ी त एतबार करियो त मूं चयो त आईंदा ऐं खालिक जुनेजा साहब जे नाले जे अॻियां साईं जो लफ़्ज़ ज़रूरु लॻाईंदुसि या मोहतरम जो लफ़्ज़ ज़रूरु लॻाईंदुसि। असल ॻाल्हि आहे त असांजे मुआशिरे में असां पंहिंजे लफ़्ज़नि जो ॾाढो बेजा इस्तेमालु कंदा आहियूं। हर माण्हू असांजे सिर जो साईं हूंदो आहे, हर माण्हू असांजे लाइ मोहतरम हूंदो आहे, हक़ीक़त में हुनजो किरदारु इन लाइक़ु कोन हूंदो जो उपा बसरनि जो मिले, थूम खे असीं ज़ाफ़रान करे छॾींदा आहियूं। साईं मुंहिंजा ज़िंदगी में इंसान खे ॿ चॉइसिस मिलंदियूं आहिनि, या हू इज़त कमाए या पैसो कमाए। ऐं चई सघां थो त मोहतरम खालिक जुनेजा साहब ज़िंदगी में पैसे खे लत हई ऐं इज़त कमाई। साईं जी जेको किताब जो टाइटल आहे थोरो उन सां इख़्तिलाफ़ कंदुसि, अणपूरी जदोजहद। मोहतरम खालिक साहब असीं तव्हीं या केर बि इहो फ़ैसिलो करण वारा केर आहियूं त असांजी जदोजहद अणपूरी आहे। लेट द हिस्ट्री डिसाइड, या असां इंग्लिश में चवंदा आहियूं टाइम विल टेल, वक़्तु ॿुधाईंदो। जेकॾहिं अणपूरी जदोजहद जी ॻाल्हि कजे त पोइ अणपूरी जदोजहद अॼु खां हज़ारे साल अॻु में सुकरात जी बि रहिजी वई, जंहिंजे लाइ दुनिया जी वॾे में वॾी अदालत जेका 501 जजनि ते मुश्तमिल हुई, जंहिं उनखे ज़हर जो प्यालो पियारियो। छा अॼु असां चऊं त सुकरात जी जदोजहद अणपूरी हुई? उन वक़्तु अरबपति खरबपति हुआ, अॼु त केरु उन्हनि जो नालो बि वठण वारो कोन्हे। पोइ जेकॾहिं असां चऊं त फ्रेंच इनकलाब जिनकी तरबियत कई आहे, जिनके हथनि मां फुटी निकितो या जिनकी तहरीरनि जे करे वो बम्बट मचियो, रूसो, वॉल्टियर, छा उन्हनि जी जदोजहद अणपूरी रही? इहो त ईंदड़ मोर्रिख, ईंदड़ नस्लूं ते कंदियूं त कंहिंजी जदोजहद सफल रही ऐं के कहिड़ा नाकाम रहिया। सची ॻाल्हि ॿुधायां त मूं ज़रूरु खे चयो त जेकॾहिं मूंखे खालिक साहब जी शख़्सियत ते ॻाल्हाइणो आहे त महिरबानी करे, ईअं त मुंहिंजी खालिक साहब सां नियाज़मंदी घणनि सालनि खां रही आहे। 2-4 दफ़ा मूंखे इहो मौक़ो बि मिलियो त खालिक साहब सां मुंहिंजी कचहरी थी, पर मुंहिंजो माण्हू जी शख़्सियत खे जांचण जे लाइ मूं वटि 2 पैमाना हूंदा आहिनि। हिकिड़ो त हुनजो किरदारु, या पोइ हुनजूं जेकॾहिं किताबूं हुजनि त उन मां हुनजो किरदारु छंडिजी ईंदो आहे। मूं जॾहिं खालिक साहब जूं 2 किताबूं पढ़ियूं, हिकिड़ी इंग्लिश में हुई पॉलिटिक्स ऑफ चेंज, ऐं ॿियो या अणपूरी जदोजहद जेका हुननि जी जनम कथा आहे। सची ॻाल्हि ॿुधायां त खालिक साहब पंहिंजी किताब में कलम खां तलवार वारो कमु वरितो आहे। ॾाढो बेरहम सच लिखियो अथसि। न त असां वटि इहा रीत ऐं रवाज ऐं रस्म हूंदो आहे त बाबा फलाणो मरी वियो, हाणे उन ते दुरूद पढ़बा, हाणे उन ते पुछणो कोन्हे, उन ते ॻाल्हि नाहे करणी। बाबा ईअं दुनिया जी तारीख़ में कोन थींदो आहे। जेका पब्लिक फिगर आहे, जेका पॉलिटिकल फिगर आहे, उनजो पोस्टमार्टम थींदो आहे। अंग्रेज़ चरिया त कोन जनरल क्रामवेल खे क़बर मां कढी जेको हिसो फांसी लॻाइनि। हिकिड़े आम इंसान जी ग़लती खे त असीं माफ़ करे सघूं था,
पर जेको कोई पॉलिटिकल लीडर है जेको कई नस्लनि जी जेको सो ईंदड़ वक्त जो जेका डायरेक्शन थो करे उन जी मामूली खां मामूली ग़लती जेका असां ईंदड़ नस्लनि खे सदियनि ताईं उन जी पेमेंट करणी पवे। कोई क़ाबिल गिरफ़्त हूंदा आहिनि, कोई कंहिं रूह रिआयत जा या हमदर्दी जा मुस्तहिक कोन हूंदा आहिनि त बाबा ग़लती थी वई या मूंखां बुराई में फाल थी विया। सची ॻाल्हि ॿुधायां, पब्लिक टीवी ते ख़ालिक साहब इंटरव्यू ॾिनो, पोइ महीनो ॾेढ थियो मूं उहो ॿुधो, कालाबाग बयान कयो। जीअं इंटरव्यू शुरू थियो त मुंहिंजा हिकु ॿ दोस्त आहिनि, मूं उन्हनि खे चयो भई महिरबानी करे तव्हां पब्लिक टीवी ते मोहतरम अब्दुल ख़ालिक जुनेजा साहब जो इंटरव्यू ॾिसो। माना आउं चाहियां थो त एॾो बहितरीन अब्दुल ख़ालिक जुनेजा साहब जेको बहरिया टाउन जे ख़िलाफ़ जेको सिंधी माण्हुनि जो केस या ह्यूमन राइट्स जे हवाले सां जेको ॻाल्हायो, आउं त चाहियां थो त ख़ालिक साहब तव्हांखे उन प्रोग्राम जूं त सीटियूं ठाहे विराइणु घुरिजनि। असां वॾियूं माना ॾाड़ू हणंदा आहियूं, वॾियूं हामूं हणंदा आहियूं, इहा बि माना जेका हिकिड़ी क्रेडिट जेकॾहिं ॾिजे त इहो बि हिकिड़ो उर्दू चैनल हो, पब्लिक चैनल हो, जहिड़ो बहितरीन या माना पंहिंजे प्राइम टाइम ते जेको ही जेको मामूली माण्हू त कोन्हे, मलक रियाज़ जेको को अजगर है जेको लखे एकड़ ज़मीन फबाए वियो आहे, सिर्फ़ जेको ही खीरथर नेशनल पार्क या बहरिया टाउन वारी ज़मीन कोन्हे, सॼे पंजाब जी ज़मीन जी भींग करे छॾी, सरकारी ज़मीन सभु फबाए खणी वई। पर जहिड़े तरीक़े सां ख़ालिक जुनेजा साहब ॻाल्हि खे बीहारियो ऐं मूंखे उन ॾींहुं ख़बर पई त जेको सो बहरिया वारे रियाज़ मलक वटि ज़मीन जो हिकिड़े एकड़ जो जेको सो खातो कोन्हे, कब्रिस्ताननि ते कब्ज़ा थी विया, हर शइ उनखे फबी वई। ॿियो ख़ालिक जुनेजा साहब खे ऐं दरख़्वास्त कंदुमि, जीअं मूं जुनेजा साहब जी किताब पढ़ी त साईं जीअं सैयद ताजमहल होटल ते पंहिंजे पार्टी वारनि खे मुखातिब थींदे चई त बाबा पंहिंजो इख़लाक़ सुधारियो। साईं सॼो घर जग जॻाईंदो वधंदो वयो, घुमे थो फिरे थो, स्टडी सर्कल चोस या अहिड़े क़िस्म जा पॉलिटिकल मुबाहिसा थो करे त साईं जीअं शायदि ॻाल्हि आलीशान कई त मुंहिंजा वर्कर्स आला इख़लाक़ जे दर्जे ते हुजनि। पर आउं ख़ालिक साहब खे चवंदुमि त उन सां गॾोगॾु पंहिंजे वर्कर्स खे या आम माण्हुनि खे ज़रूरु चवंदा हूंदा, पर अञा हाणे वधीक चवण जी ज़रूरत आहे त पंहिंजो मुतालो वधि खां वधि बहितर कनि। छो त अॼु असां ॾिसूं था त असां वटि फेसबुकी दानिश्वर, इंटरनेटी दानिश्वरनि जी बहुतात आहे। मूं पंहिंजे दोस्तनि खां पुछियो जॾहिं मूंखे ख़ालिक साहब जा किताब मिलिया त मुंहिंजो भला ख़ालिक साहब आज़ाद शाइरी खां या टीड़ू खां गज़ल खां परहेज़ करे थो या नथो करे, त हुन चयो इन सभिनी शयुनि खां परहेज़ थो करे। मुंहिंजो सची ॻाल्हि ॿुधो त साह मिसाह आहे। ऐं पंहिंजा पाण में वेठा आहियूं, हिकिड़ी कचहरी में वेठो हुउसि दोस्तनि सां, त उते ख़ालिक साहब जो ज़िक्र थियो। असां अलाए छो पंहिंजे हीरोज़ जी क़दुरु कोन कंदा आहियूं। अच्छा, आउं किथे बि क़ौम परस्त दोस्तनि सां गॾु उथां वेहां, ख़ालिक साहब जो नालो वठां त माण्हुनि जे मुंहं ते घुंज पइजी वञे। पोइ जॾहिं मूं किताब पढ़ियो त पोइ मूंखे ख़बर पई त जिबी जेकॾहिं एॾो बेरहमी सां सच ऐं तलवार वांगुरु लिखियो वेंदो त पोइ क़ौम परस्तनि ते त ॻाल्हि पवंदी न। उहा ई ॻाल्हि त भई असांजी सियासत क्रिमिनलाइज़ पॉलिटिक्स थी वई। जेके मां सम्झां थो सियासत में जेके ख़ालिक जुनेजा साहब जी आङुर पकड़े हलिया हूंदा, जेके हिन खां घणा जूनियर रहिया हूंदा, अॼु तव्हां चओ त किथां खां किथे पहुची विया। हुन त सियासत खे वापार करे वरितो। मूंखे हैरत थींदी आहे, माण्हू प्राउड सिटीज़न्स ऑफ USA थी विया आहिनि, दावो कंदा, हा मणंदा सिंध जी। बाबा तव्हांजो हाणे हिन धरती सां कहिड़ो ॾियणी वठणु, तव्हांखे को हक़ ई कोन्हे। ऐं जॾहिं असां सियासत ॾिसूं था, ठीकु आहे पावर पॉलिटिक्स राइट आहे, तव्हां पार्लियामेंट में वञो, वज़ीर थियो, मुशीर थियो, सभु ॻाल्हियूं आहिनि, सभु असां ॻाल्हियूं इहे वञूं था त भई सियासत तव्हां इन शइ लाइ था करियो। पर तव्हां ॾिसो त सही त सियासत जी असल माना छा आहे। बाबा सियासत आहे माण्हुनि जी ख़िदमत करण जो नालो, इबादत करण जो नालो।
पर जॾहिं असां हाणे सियासत था ॾिसूं त सची ॻाल्हि आहे त किरत अचो थी वञे, छो त असांजी सोसाइटी में असांजी सियासत में 98% जेके आहिनि 2 नंबर क़िस्म जा माण्हू क्रिमिनलाइज़्ड मेंटेलिटी जा माण्हू उहे घिरी पिया आहिनि। न त सियासत त बाबा रशियन मुनियन पैगम्बरनि ऐं साहिब किरदार माण्हुनि जो कमु आहे। त हिकिड़ी कचहरी में असां वेठा हुआसीं, हुनजो बि सभु ॻाल्हि सही आहे, पर ख़ालिद जुड़े साहिब खे कावड़ थी अचे, ॻाल्हि नथो बर्दाश्त करे, इख़्तिलाफ़ राय नथो बर्दाश्त करे। त उते मूं डेविल्स एडवोकेट जो किरदारु अदा करे, डेविल्स एडवोकेट मां पहाके जे तौर ते थो चाहियां, त मूं उन्हनि खे चयो, मुंहिंजो सही असल ॻाल्हि इहा कोन्हे त ख़ालिद साहिब खे कावड़ थी अचे। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू साहिब किरदारु हुजे, साहिब इल्मु हुजे, साहिब तव्हां जेको चयोसि त हर लिहाज़ खां पहुतल असांजे हिसाब सां हुजे त उनजो मुतालो बि आहे, मुशाहिदो बि आहे। ऐं हिकिड़ो मूं जहिड़ो लेमैन जंहिंजो दुनिया में को एक्सपोजर कोन्हे, ॿ किताब कोन पढ़िया आहिनि ऐं हू पाण खे इंटरनेशनल रिलेशन्स खां वठी सियासत ते हिस्ट्री ते उन सभिनी ते अथॉरिटी ॿधे ऐं गॾु ॿधी बीह रहे त को माण्हू खे थोरी कावड़ चढ़ंदी आहे। त इन ॻाल्हि खां बि जेको चइजे त ख़ालिद जुड़े साहिब खे बेनिफिट ऑफ डाउट ॾींदुसि त भई जॾहिं तव्हां के ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ था करियो त तव्हां में हिकिड़ा सॉलिड रीज़न्स हुजनि, तव्हांजो मुतालो हुजे, तव्हांजो को एक्सपोजर हुजे। जेको माण्हू अर्ली 70 जे ॾहाके में इंजीनियर हो, उहे खाता जेके अॼु बि सणभा सम्झा था वञनि, उहे खाता जिन में नौकिरी वठण जे लाइ माण्हू अॼु बि मके मदीने में दुआऊं घुरंदा आहिनि त इहो खातो मूंखे मिले, जिन जी ज़िंदगी ॻाल्हि थोरी ॾुखी आहे। ॻाल्हि कबी त पोइ माण्हू कावड़ जो पए। त असांजे क़ौम परस्तनि जी बि क़ीमत छा आहे? हिकिड़ी शराब जी बोतल, 2 कब्ज़े जा प्लाट, इहा असांजे क़ौम परस्तनि जी त क़ीमत थी अचे। ॻाल्हि कबी त कावड़ जी पवंदा। हींअर जेके वज़ीर थिया, मुशीर थिया, वञी उन्हनि जा कारनामा त जेके क़ौम परस्त लॾे मां था अचनि, के साईं खां जूनियर आहिनि, के साईं खां सीनियर हूंदा। ॿियो त छॾियो, असांखे 4 मार्च जा हीरो किथे बीठा आहिनि। हाणे जॾहिं असां ॾिसूं था पंहिंजे माशरे खे, ख़ासि तौर ते सियासत खे था ॾिसूं त पोइ अफ़सोस थो थिए त बाबा ज़िंदगी जो मक़सदु इहो ई आहे त फुर लुट करे पंहिंजो पेट भरणो, हर क़ीमत ते पैसो कमाइणो आहे, लूसण जो नक रखणो आहे। टॉलस्टॉय या हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त हिकिड़े इंसान खे केतिरी ज़मीन खपे, पेट भरण जो त भई नालो ई नथो अचिजे। असां में घणनि माण्हुनि जो रोल मॉडल साईं जीअं शइ ते, असां मां घणनि माण्हुनि जो रोल मॉडल हैदर बख्श जतोई या शेख अब्दुल मजीद सिंधी आहे। असांजो छा चइजे, जेकॾहिं एज़ अ नेशन ॾिठो वञे त असांजो त रोल मॉडल नवाब शाह वारो जत आहे। असांजो रोल मॉडल त उहे माण्हू थिया आहिनि जिन जो शायदि पेट क़बर जी मिटी भरे। त मुंहिंजे ख़्याल में असांजे दोस्तनि ॾाढी सुठी इहा काविश कई आहे त पंहिंजे कमिटेड माण्हुनि जो, पंहिंजे सचनि माण्हुनि जो क़दुरु कयो वञे, उन्हनि खे उन्हनि जी हयाती में ई उहो सम्मान ॾिनो वञे जेको हू डिज़र्व कनि था। ऐं दुनिया जो बि इहो ई दस्तूर आहे त हू पंहिंजे हीरोज़ खे यादि था कनि। पोइ उन्हनि जा हीरोज़ घणी भले ख़ाली खीसे हुजनि या बुकी ठोक हुजनि, उहे इन ॻाल्हि खे परवाह नथा कनि, छो त सम्झनि था त उन्हनि जे हीरोज़ जो किरदारु इन सभिनी शयुनि खां घणो मथे आहे। आख़िर में आउं उहा ई ॻाल्हि कंदुसि ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि त इब्राहिम मुंशी चयो हो त को माण्हू मोती दाणो। ख़ालिद जुड़े साहिब तव्हीं सिंध जा मान आहियो, तव्हीं भले चंद माण्हुनि जा ई खणी, पर उन्हनि चंद माण्हुनि जा ई तव्हीं हीरो आहियो। तव्हांखे ख़ुदा वॾी ॼमार ॾे, ईअं पंहिंजी सिंध धरती जी ख़िदमत कंदा रहियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। इन असांजे नंढड़े प्रोग्राम में साईं मदद अली सिंधी साहब, साईं मंजूर लेगारी साहब, साईं अनवर अली शाह साहब, ऐसे साथी
समूरा पोता असांखे जेको उहो भली कार चऊं था साईं सिकंदर बरी साहब ॾाढी भली ॻाल्हि कई असां बोननि माण्हुनि खे थूम खे असां ज़ाफ़रान करे पेश कयूं ऐं जेके सिंध जा हक़ीक़ी किरदार आहिनि उन्हनि बाबति असांखे ॼाण ई न आहे। साईं अब्दुल खालिक जिंदगी साहब जी ज़िंदगीअ ते हवाले ॻाल्हाइण जे लाइ हाणे आउं गुज़ारिश करियां थो असांजे समाजी अॻुवान साईं अब्दुल सलाम आजान साहब खे त उहो स्टेज ते अची साईं अब्दुल खालिक साहब जी ज़िंदगीअ जे हवाले सां उन्हनि जी जदोजहद जे हवाले सां ॻाल्हाइनि। हजारों साल नरगिस अपनी बेरूही पर रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा। आज हम यहाँ पर जनाब अब्दुल खालिक जोजो साहब जो कि सिंध के एक कौम परस्त लीडर, दानिश्वर और एक मुफक्किर है, जिनकी जदोजहद सिंध में सिंध के लोगों के लिए हकूक के लिए, सिंध के लोगों की खुशहाली के लिए, सिंध के लोगों को सिंध की मलकियत के लिए एक मिसाली जदोजहद है, एक रहबर की जदोजहद है और तारीख में याद रखे जाने वाली एक जदोजहद है। जनाब जोजो साहब से जब मैं मिला तो उनकी शख्सियत से मुतासिर हुआ, ख़ासतौर पे उस वक्त क्योंकि सिंध में रहने वाले सिंधी हजरात जो मुख्तलिफ कम्युनिटी से ताल्लुक़ रखते हैं और उनके दरमियान कुछ गलत फहमियाँ भी हैं, एक दूसरे से खौफजदा भी हैं। जब जोजो साहब का नाम एक रहबर के तौर पर, एक सियासतदान के तौर पर, एक मुफक्किर के तौर पर हम अखबारात में पढ़ते थे, लेकिन एक मौके पर हमने इन्हें अपने यहाँ मदऊ किया, दावत दी और अपने खिताब में इन्होंने जो कम्युनिटीज के दरमियान में एक दूसरे से तकरार की बुनियाद पर कुछ तफरीकात पाए जाते हैं, कुछ तहफ़्फ़ुज़ात महसूस किए जाते हैं, उनको उन्होंने वहां पर अपने खिताब से ज़ायल कर दिया, ज़ाया कर दिया, खत्म कर दिया। उन्होंने बताया कि सिंध में रहने वाले वो लोग जो किसी हादसे के नतीजे में या किसी और वजह से सिंध में आकर आबाद हो गए हैं और सिंध को अपना वतन समझते हैं और सिंध के हकूक में बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और एक दूसरे से मोहब्बत रखते हैं, वो सब एक है। और उनके खिलाफ कोई कम्युनिटी अगर नफरत रखती है या गलतफहमी रखती है, उसके खिलाफ जोजो साहब अपना किरदार अदा करते हैं और अपना किरदार अदा करते रहेंगे। जोजो साहब ने बहुत से मसलों पर आवाम को उजागर करने के लिए, सिंध के मसाइल को समझने के लिए कई किताबें लिखी और अखबारात में भी इनके इदारे छपते रहते हैं। एक सियासतदान, बहैसियत सियासतदान जोजो साहब सिंध के हुकूक के लिए अपना किरदार अदा करते रहते हैं। हमारे यहाँ सिंध में जाहिल लोग असेंबलियों में आ जाते हैं। हमारे यहाँ सिंध से बहुत से ऐसे लोग हैं जो मुख्तलिफ कम्युनिटीज को, उनके जज्बात को उभार कर और अपने जो उनकी मुजरिमाना सोच होती है, ये हर कम्युनिटीज में होते हैं और मुजरिमाना सोच की बुनियाद पर हुकूमत में अपना हिस्सा हासिल करते हैं और एक दूसरे के खिलाफ आवाम में नफरत बरकरार रखने के लिए और अपनी
सियासी ताकत को बरकरार रखने के लिए एक इस किस्म का माहौल रखते हैं जिससे सिंध की तरक्की तो दरकिनार इंसानियत भी रोने लगती है। जुनेद साहब ने इसके खिलाफ जब हमारे यहाँ हमारे दावत पर तशरीफ लाए और जो उन्होंने कम्युनिटीज के हवाले से जो खिताब किया वो एक यादगार खिताब है। उनमें उन्होंने कहा कि जब हम मिलजुल कर रहेंगे लेकिन हमें सिंध के हकूक में एक साथ होना होगा। मसलन दरिया सिंध का जो पानी है सिंध का, उसके लिए हम सबको एक होना होगा, चाहे वो कराची में रहता हो, चाहे वो इसमें बुखार में रहता हो, चाहे वो देहातों में रहता हो। उन सबको सिंध के पानी के लिए, दरिया सिंध में पानी के हकूक के लिए एक आवाज बनना पड़ेगा और हमें एक दूसरे का एहतराम करना पड़ेगा। जुनेद साहब को देखकर मेरे जहन में भी वो खदशात जो मौजूद थे खत्म हो गए। जुनेद साहब एक मिसाली रहनुमा के तौर पर सिंध के अंदर अपना किरदार अदा कर रहे हैं। जब 2 नंबर किस्म के लोग, चोर किस्म के लोग असेंबलियों में आ सकते हैं और आवाम को बेवकूफ़ बना सकते हैं, तो ऐसे पढ़े लिखे लोग और ऐसे मुफक्किर टाइप के लोग जो सिंध में अमन चाहते हैं, जो सिंध में मोहब्बत चाहते हैं, जो सिंध में खुशहाली चाहते हैं, तो हमें चाहिए कि हम ऐसे लोगों को भी बाहैसियत सियासतदान न सिर्फ कबूल करें बल्कि अपने साथियों को, अपनी कमेटी के लोगों को भी इस बात पर आगाह करें। मैं जुनेद साहब की किरदार से भी बहुत मुतासिर हूँ। जुनेद साहब उन लोगों में से नहीं है जिसने आवाम को धोखा दिया हो, गलत बयानी की हो। ना कभी कोई ऐसी किताब इनकी मौजूद है, ना कभी कोई तहरीर मौजूद है, ना कोई तकरीर मौजूद है। जुनेद साहब ने सिंध कौम परस्ती के हवाले से सिंध के हकूक़ के लिए और सिंध में बसने वालों की खुशहाली के लिए जो किरदार अदा किया है, उस किरदार पर हम सबको मिलकर जुनेद साहब या इन जैसे लोगों को जो कि एक बाकिरदार हैं और एक मुफक्किर की हैसियत से अपना एक मकाम रखते हैं, हमें इन्हें सियासत में आगे लाने के लिए कोशिश करनी चाहिए। पाकिस्तान एक फेडरेशन है, हम पाकिस्तान को मानते हैं, पाकिस्तान हमारे दिलो जान है, लेकिन सिंध के हकूक पर हम सौदेबाजी नहीं कर सकते, सिंध के हकूक को नहीं दे सकते अपने जाती फायदे के लिए। सिंध की आवाम के लिए जो जुनेद साहब ने किरदार अदा किया, जुनेद साहब ने, मरी साहब ने भी कहा, प्रोफेसर साहब ने, कि बाकिरदार होना चाहिए सियासतदान भी और सियासी कारकुनों को भी। लिहाजा हमें एज ए सियासतदान और एज ए सियासी कारकुन अपने किरदार पर नजरसानी जरूर करनी चाहिए। जैसे कि जुनेद साहब का एक ऐसा किरदार मौजूद है कि हम ये कह सकते हैं कि ये एक सियासी लिहाज से, एक समाजी लिहाज से, एक मुफक्किर के लिहाज से एक मिसाली किरदार है। शुक्रिया। हाणे आऊं अब्दुल खालिक जुनेद साहब जी ज़िंदगी, उनकी जदोजहद ते ॻाल्हाइण जे लाइ जेसिन मुआज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र साईं हाशिम खोसे साहब खे गुज़ारिश थो करियां त उहे स्टेज ते अची साईं अब्दुल खालिक जुनेद साहब जी ज़िंदगी जे हवाले सां पंहिंजो किताब। दोस्तों ऐं साथियों, जी सिंध खालिक साहब ते ॻाल्हाइण लाइ मूं हुते शहर जी चूंड कई आहे, लतीफ़ जे शहर जी। मूं से ॾिठा मां जनी ॾिठो प्रिय खे तनी संदे आऊं करे सघां न ॻाल्हाई। सिंध में हर ज़िले में डज़न जे तइदाद में फोरम ठहियल आहिनि, पर उन्हनि फोरमनि जो जॾहिं कम असां ॾिसंदा आहियूं त सची ॻाल्हि इहा आहे, ऐं दिलि जी ॻाल्हि बि ॿुधायां थो त असां इन लफ़्ज़ ताईं ॼण हर वाह खजी वेंदो आहे। पर मीरपुर ख़ासि यूथ फोरम जे दोस्तनि जेका चूंड कई आहे, अॼु जी शाम जे हवाले सां मां सम्झां थो त इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जी निशानदेही करे थी त न इन नाले सां ठहियल सभई फोरम ईअं न आहिनि।
ऐं मीठो ख़ासि यूथ फोरम हिकिड़ो संजीदा फोरम आहे। ऐं खेनि शाबस ॾियां थो ऐं शुक्रियो अदा कयां। दोस्तो, ख़ालिक साहब ते साथियुनि दोस्तनि उस्तादनि सुठो ॻाल्हायो आहे ऐं मां खे चूंड करणु उन ते ॻाल्हाइण लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं चूंडियां ॾाढो मुश्किल आहे। इन करे बि त मां ई वधाए ॻाल्हि कोन थो कयां या हक़ीक़त आहे शायदि ई मां ज़िंदगी में पंहिंजनि घर जे भातियुनि सां एतिरियूं कचहरियूं कयूं हुजनि जेतिरियूं ख़ालिक साहब सां कयूं। मां बि हिन सफ़र में 1978 खां वठी आहियां। माण्हू मुतासिर त कॾहिं हिकिड़े नज़ारे खां थी पवंदो आहे, कॾहिं मुतासिर त हिकिड़े कॉल सां थी पवंदो आहे, माण्हू मुतासिर कॾहिं हिकिड़े लम्हे जी कंहिंजी अदा सां थी पवंदो आहे। मुंहिंजी ज़िंदगी में सुठा माण्हू, शुक्र आहे, सुठा माण्हू घणा आया आहिनि, पर सभ खां वधीक ज़िंदगी में जेकॾहिं कंहिं शख़्सियत खां मां मुतासिर रहियो आहियां त उहो अब्दुल ख़ालिक नूरे जो आहे। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त सभ खां वधीक जेकॾहिं मूं कंहिं सां इख़्तिलाफ़ रखियो आहे त उहो बि ख़ालिक साहब आहे। ऐं इहा ॻाल्हि असांखे असांजे रहबर साईं जी एमशद सेखारी ऐं उन ॻाल्हि खे अॼु ॾींहुं ताईं ख़ालिक साहब वधाईंदो रहियो आहे। उहे ॻाल्हियूं जेके यकीननि अख़बारुनि में पब्लिकली थियनि थियूं, ओपनली थियनि थियूं, उहे ॻाल्हियूं दोस्तनि कयूं। अहिड़ियूं ॻाल्हियूं सवे आहिनि जेके सियासत कंदे जमायतुनि जे अंदरि थींदियूं आहिनि। हिते प्रोफेसर साहब जेका ॻाल्हि कई त दोस्तनि जे साम्हूं मूं नालो कयो अब्दुल ख़ालिक नूरे जो, दोस्तनि जे मुंहं ते गुंज अची विया ऐं हुनजो सबबु हुन ॿुधायो, पाणी ॿुधाई ऐं सही ॿुधाई। जॾहिं असांजे साम्हूं ख़ालिक साहब ते इहो चवंदा आहिनि ख़ालिक साहब सख़्तु तनक़ीद कंदो आहे, त उन्हनि खे मां इहो चवंदो आहे त ख़ालिक साहब सख़्तु तनक़ीद बर्दाश्त कंदड़ आहे। शायदि ई मां रुगो जीएससी महाज जी ॻाल्हि कोन थो कयां, सिंध जी सियासत में साईं जीएमशद खां पोइ सभ खां वधीक तनक़ीद जेकर कंहिं शख़्सियत बर्दाश्त कई आहे त अब्दुल ख़ालिक नूरी आहे। जीएमशद ते त अहिड़ो गहिरो नथो कहिड़ो तनक़ीद करे थो, उनजा बि सबब आहिनि। उनजा सबब इहे आहिनि त जीएमशद ते तनक़ीद करण सां इस्टेब्लिशमेंट सरकार ख़ुशि थींदी ऐं उते पंहिंजो जॻह ठाहिण लाइ पोइ नंढे क़िस्म जा माण्हू उन ते तनक़ीद कंदा आहिनि। नंढे क़िस्म जा माण्हू मुंहिंजी मुराद इहा आहे त हर हवाले सां, किरदार जे हवाले सां, शऊर जे हवाले सां, जिदोजहद जे हवाले सां ऐं पंहिंजो पाण खे वॾो ॾेखारण लाइ इहो कंदा आहिनि। पर ख़ालिक साहब ते उहे माण्हू जेके हुनजा हम असर आहिनि उहे जॾहिं तनक़ीद कंदा आहिनि, उन मां जेको सम्झां थो उनजो मुख्य सबबु इहो आहे त हुनजी मौजूदगी में हुननि जी ॻाल्हि, हुननि जी दानिश हली नथी सघे। बिल्कुलु हिकिड़ो मुदलिल, दलीलनि सां भरपूर गुफ़्तगू कंदड़, दलीलनि सां लिखंदड़ ऐं दलील खे क़बूल कंदड़ शख़्सियत आहे। ईअं न, मां त ख़ैर लिखियो बि अथई इन ई किताब में त हाशिम खोसो चवंदो आहे त यार दलील जे अॻियां असां भाड़ी आहियूं। इहा ॻाल्हि बि असांखे ख़ालिक साहब सम्झाई ऐं उहे दोस्त जेके ख़ालिक साहब ते इहो चवंदा आहिनि त ख़ालिक साहब सख़्तु तनक़ीद कंदो आहे या रिएक्ट कंदो आहे, जॾहिं उन्हनि ते असांजे साम्हूं असां तमामु नंढी तनक़ीद कई या कुझु गुफ़्तगू कई, उन्हनि जो हशर असां ॾिठो ऐं घणा तनक़ीद जे नतीजे में सियासत खां बस करे वेही रहिया ऐं पोइ अहिड़नि हंधनि ते विया जिन हंधनि ते उन्हनि खे न वञणु खपंदो हो। सो बहरहाल ख़ालिक साहब जूं कुर्बानियूं दोस्तनि गॾु आहियूं
ही जेका मौजूद है असांजी गुलामी आहे उनजो सिलसिलो त अंग्रेज़नि खां शुरू थिए थो। अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जेका क़ौमी तहरीक, उहा क़ौमी तहरीक हुई सिंध जी बम्बई खां आज़ादी, या उहो जेको पंजाब जी बालादस्ती जे हेठि असां अॼु गुज़ारे रहिया आहियूं, वञण जे ख़िलाफ़ जेका जदोजहद थी, उहा बि उनखे बि क़ौमी तहरीक चई सघिजे थो, ऐं उहा बि तहरीक हुई। ऐं हीअ जेका मौजूद आहे क़ौमी तहरीक जो सिलसिलो साईं जेम्स शुरू कयो, उन सॼी क़ौमी तहरीक जे शुरू खां वठी जीअं दोस्त ॿुधायो पहिरें ॾींहं खां वठी ख़ालिद साहिबु हुन में मौजूदु आहे। ऐं ख़ालिद साहिबु लाइ चई सघिजे थो त सिंध जी क़ौमी तहरीक जो घुमंदड़ फिरंदड़ हिकिड़ी तारीख़ आहे। या असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो आहे बख्शत थलो, सिंध जी क़ौमी तहरीक अब्दुल ख़ालिक जुड़े जो उनजी इंसाइक्लोपीडिया आहे। उनमें क़ौमी तहरीक में तव्हांखे जेको बि उनमें तव्हांखे खूबियूं नज़र अचनि थियूं, उनमें वॾो हिकिड़ो मुतहरिक किरदारु आहे ख़ालिक साहिब जो। तव्हांखे हैरत थींदी त जेम्स असांजो रहबर हो आहे, ऐं उहा हुन पंहिंजी जदोजहद सां, पंहिंजे किरदार सां उहा शइ हुन माणी आहे। पोइ असां हुन ते थोरो कमु कयो आहे, पर जेम्स ते या जेम्स सां इख़्तिलाफ़ करण जी इजाज़त जेम्स जी तरफ़ां हुई, पर केरु कंदो कोन हो। पर उन सां इख़्तिलाफ़ करण जो रवाज या चइजे या शुरूआत जेका कजे उहा ख़ालिद साहिब कई, ऐं साईं जेम्स जी मौजूदगी में खोड़ अहिड़ा मामला आया जेके साईं जेम्स जे साम्हूं थिया। ऐं ईअं बि थियो तव्हां वरी जेम्स ते ॻाल्हाए तो ॿिनि माण्हुनि ईअं चयो, पर साईं जेम्स बि हुनखे रोकियो। त जेके पॉज़िटिव ॻाल्हियूं अॼु क़ौमी तहरीक में नज़र अचनि थियूं, उन्हनि में ख़ालिक साहिब वारो जो हिकिड़ो मोहरिक किरदारु आहे, अहम किरदारु आहे। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको माण्हू जेका शख़्सियत या जेको किरदारु इन क़िस्म जा कमु कंदो उन ते तनक़ीद थींदी। ऐं तनक़ीद करण या थियण का एॾी ख़राबु ॻाल्हि कान्हे का, उन मां असांजी पंहिंजी बि भलाई आहे, उन में ख़ालिक साहिब जी बि भलाई आहे। जेकॾहिं को दोस्त हुन ते तनक़ीद करे थो ऐं जेकॾहिं उहा सही आहे, जाइज़ आहे, उहा असांखे क़बूल करणु खपे, ख़ालिक साहिब खे बि क़बूल करणु खपे ऐं पंहिंजो पाण में सुधारो आणणु खपे। ऐं सभ खां वधीक कंहिं बि सियासी जदोजहद में उनजो जेको बहस हूंदो आहे उहो नज़रियो हूंदो आहे। सिंध जी क़ौमी तहरीक ते जेके बि हमला थिया आहिनि, सभ खां वधीक अंदरां तोड़े ॿाहिरां कोशिश इहा हूंदी आहे त उनजा जेके बुनियाद आहिनि, जदीद क़ौम परस्ती जा बुनियाद आहिनि, सेक्युलरिज़म, नेशनलिज़म, डेमोक्रेसी, सोशलिज़म, इहे जेके बुनियाद आहिनि जदीद क़ौम परस्ती जा, इन्हनि बुनियादनि खां हेॾे होॾे थियण लाइ कोशिशूं थींदियूं आहिनि। इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां बि साज़िशूं थींदियूं आहिनि ऐं अंदरां बि साज़िशूं थींदियूं आहिनि। उन्हनि खे रद्द करणु ऐं क़ौमी तहरीक खे नज़रियाती स्ट्रेंथ ते बीहारण जो वारो जेको किरदारु आहे, जेको आउं सम्झां थो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े साथी जी हैसियत में, हिकिड़े दोस्त जी हैसियत में, हिकिड़े कारकुन जी हैसियत में, ख़ालिक साहिब मुंहिंजो दोस्त बि आहे, ख़ालिक साहिब मुंहिंजो लीडर बि आहे। उन हैसियत में मां सम्झो हुननि जो वॾे में वॾो जेको किरदारु आहे उहो इहो आहे त सिंध जी क़ौमी तहरीक जा जेके नज़रियाती बुनियाद आहिनि, उन्हनि खे उन्हनि बुनियादनि ते बीहारण में जेको हुनजो किरदारु आहे उहो तमामु वॾो, उहो शायदि ई कंहिं सियासी कारकुन जो हिन ख़िते में हुजे। ऐं उन किरदार खे बीहारण जो ई नतीजो आहे त हुन ते घण तरफ़ो जेको इहो हमिलो थिए थो, साईं जेम्स ते या सिंध जी क़ौमी तहरीक खे खाबी दुर जे तरफ़ां या साॼी दुर जे तरफ़ां जेके बि हमला थिया आहिनि, उन्हनि खे जा जवाब जेके ॾिना आहिनि उहे ख़ालिक साहिब ॾिना आहिनि, उहे ऑन द रिकॉर्ड आहिनि। हिकिड़ो दौर हो अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जिन सियासी लीडरनि जदोजहद कई अॻवाननि असांजनि, उहे कारकुन बि हुआ, लीडर बि हुआ,
राइटर बि हुआ, लिखंदा बि हुआ। ऐं अॼुकल्ह लीडर त लीडर आहे, उनजो लिखण सां छा वञे, हुनजो सिर्फ़ु नारनि हणाइण सां कमु आहे। इन गुण जिन माण्हुनि में इहे रहिया आहिनि माज़ी में, कामिड़ हैदर बगजती में, कामिड़ हैदर बगजती पॉम्फलेट पाण विराईंदो, लिखंदो हुओ, विराईंदो हुओ। साईं जी शत जा इलाही केतिरा किताब आहिनि हुन खां तव्हां वाक़ुफ़ आहियो। त अहिड़े नमूने सां ख़ालिक साहब उन गुण जो जारींदड़ चइजे, उन गुण खे बरक़रार रखंदड़, उन गुण खे हलाईंदड़ आहे ऐं हुनजी इहा कोशिशि रही आहे। हिकिड़ा लीडर कोशिशि कंदा आहिनि त कारकुन अंधा हुजनि, शऊरी कोशिशि कंदा आहिनि त कारकुन न पढ़नि, पर हिन जी इहा असां ते लठ लठा हूंदी आहे पढ़ो। कल्ह असां आयासीं पे तॾहिं खां पोइ कड़ो किताब पढ़ी, पोइ मूं पूरो मैगज़ीन ॿुधायो इहो किताब कोन्हे, ॻाल्हि सही आहे, किताब कोन्हे। त ख़ालिक साहब जी शऊरी कोशिशि आहे जीएस महाज में स्टडी सर्किल या जीएस महाज में इन्हनि शयुनि जो इंचार्ज रहे। सांगड़ में हिकिड़ो प्रोग्राम हुजे, बरसाति पई, सांगड़ जे सरज़मीन जी ख़बर बि अथव, उन में लेक्चर प्रोग्राम हो, ख़ालिक साहब खे वञिणो हो ऐं ख़ालिक साहब जो बरसाति एतिरी जो हिकिड़े मरल ते माना हुनखे कांच मथे करणी पई ऐं पर उहो लेक्चर प्रोग्राम थियो ऐं उन दौर में इहो बि जज़्बो हो, कारकुननि में बि इहो जज़्बो हो, उहो लेक्चर थियो अहिड़ी सूरत हाल आहे। इहे जेके नज़रियाती सियासत जा गुण आहिनि उहे ख़ालिक साहब में उत्तम आहिनि ऐं उहे हुनजी शऊरी अॼु बि कोशिशि आहे त उहे गुण वधनि। ऐं इहा हक़ीक़त आहे त सियासत जेका असां कयूं था उहा कयूं था त बुनियादी तब्दीली अचे ऐं बुनियादी तब्दीली तॾहिं ईंदी त बाशऊर जिदोजहद सां ई बुनियादी तब्दीली अची सघे थी। साईं जेम्स जो हिकिड़ो कोटेशन आहे त बाशऊर जज़्बे सां बहितरीन हथियारनि खे शिकस्त ॾेई सघे थी। रुगो इक़्तिदार हासिल करण जे लाइ तव्हांखे ॿ नारा, ॿ ड्रामेबाज़ियूं करणियूं पवनि, ॿ टे यू टर्न करणा पवनि। अॼु हिकिड़ी ॻाल्हि कयो, सुभाणे ॿी ॻाल्हि, साम्हूं शिया वेठा आहिनि उहा ॻाल्हि कई, साम्हूं सुनी वेठा आहिनि उहा ॻाल्हि कयो, साम्हूं देवबंदी वेठा आहिनि उहा ॻाल्हि कयो, साम्हूं जीएस वारा वेठा आहिनि उहा ॻाल्हि कयो, साम्हूं जेको आहे सो पीपल्स पार्टी वेठा आहिनि उहा ॻाल्हि कयो। अहिड़े क़िस्म जी ड्रामाबाज़ी करे तव्हां असेंबली जी सीट खटे सघो था, पर बुनियादी हक़नि जी जिदोजहद, बुनियादी तब्दीलियूं जेके उहे न अची सघे थी। उनजे करे जीएस महाज जंहिं पार्टी जो अॻुवाण आहे, कारकुन आहे, साथी आहे, उनजो बुनियादी मक़सदु जेको आहे उहो आहे बुनियादी क़िस्म जी तब्दीली सिंध में। उनजे करे ख़ालिक साहब इन्हनि गुणनि खे वधाइण ऐं मज़बूत करणु थो चाहे। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे त उहे हिकिड़ो माण्हू कमु कंदो त ओतिरो थींदो, 5 माण्हू कमु कंदा त ओतिरो थींदो। ऐं नंढड़ी मां नंढड़ी शइ ते ख़ालिक साहब चवंदो आहे। हिते मिसाल तौर ते दोस्त लफ़्ज़नि जूं ॻाल्हाइण में कंदा आहिनि ग़लतियूं, साईं उन महिल चवंदो आहे। हींअर बि ॻाल्हि कई त ताज भलो चयो त साईं हींअर खणी न चयो, ॿ टे दफ़ा मूं चयो आहे, हाणे भला जेको आहे सो। हाणे इहे ॻाल्हियूं घणनि माण्हुनि खे न वणंदियूं आहिनि। हाणे ॿ शयूं आहिनि, आया ग़लतियुनि ते ग़लतियूं कंदा वञूं या केरु चवे थो उन ते ख़ुशि थियणु खपे त केरु ग़लती जी निशानी करे थो, असांखे ख़ुशि थियणु खपे, शुक्रियो अदा करणु खपे। पर असां जीअं त ज़रई समाज जी पैदावार आहियूं उन में इहा ॻाल्हि ऐब आहे कंहिंखे रोकणु या रोकणु। पर यूरोप जे समाज में, तरक़ी याफ़्ता समाज में जेकर तव्हां पंहिंजी ग़लती जी निशानी कंदो त उहो तव्हांजो शुक्रियो अदा कंदो। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त आया असां ज़रई समाज जे पोयां हलूं या अॻिते वधियल समाज जी पैरवी कयूं। मुंहिंजे ख़्याल में असांजी भलाई हिन में आहे असां अॻिते वधियल समाज जे क़दरनि जी पोइलगी कयूं। ॿियो जेको हिन जो ख़ालिक साहब जो कारनामो आहे त क़ौमी तहरीक या बुनियाद त साईं जेम्स दी ॾिना, पर उनजी सियासी जमायतुनि जी सूरत में जॾहिं अॻिते वधी त उहा सिर्फ़ु नारनि ते बीठल हुई।
ऐं क़ौमी तहरीक खे हिकिड़ो रस्तो प्रोग्राम पंहिंजो हदफ़ हासिल करण लाइ जेको प्रोग्राम ॾिठो हक़ ख़ुद राज़म जी ॻाल्हि करे, राइट ऑफ सेल्फ डिटरमिनेशन जी ॻाल्हि करे, ऐं उहो आइन मंशूर जो हिसो बनाए, ऐं जॾहिं इहा ॻाल्हि थी आई पोइ तब्दीलियूं कयूंसीं असां पंहिंजे आइन मंशूर में। इहो आइन मंशूर जेको ठहियल आहे 1972 में जेको ठहियो, हुन में ॿिया दोस्त हुआ पर ख़ालिद साहिबु हो ऐं मुख्य कमु ख़ालिद साहिबु जो। हुन में पंहिंजनि दोस्तनि सां गॾु ठहियल आइन में जॾहिं तब्दीलियूं कयोसीं वॾियूं ख़तमाऊं थियूं, पर मां इहो चवंदा त क़ौमी तहरीक खे जेका नारनि ते बदल हुई उनखे अॻिते वधायो ख़ालिद साहिबु जेम्स जे फ़िक्र ते हलंदे, जेम्स जे फ़िक्र जी रोशनी में ठहियल जमायत उनजे नुक़्ते निगाह में इज़ाफ़ा बि कयो। हू इंतहाई तख़लीक़ी सलाहियत जो मालिक आहे ऐं वाक़ई आहे, सही ॻाल्हि आहे त घणो अरसो जीअं मूं पहिरियां ॻाल्हि कई त मुतासिर कंदड़ शख़्सियत आहे असांखे। मां पंहिंजी ज़ाती पर्सनल इहो व्यू थो ॾियां त ख़ालिद साहिबु कयो। दोस्तो, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद बि दुनिया जो केतिरो वॾो माण्हू हुजे, हर इंसान में ख़ामियूं हूंदियूं आहिनि। उन माण्हू खे, उन वॾे माण्हू खे बि, उनजे साथियुनि खे बि उन्हनि ते बि गौर करणु खपे, तनक़ीदुनि ते बि गौर करणु खपे। मां इंतहाई शुक्रियो अदा कयां थो यूथ फोरम जो, वीर प्रकाश यूथ फोरम जे दोस्तनि जो, जंहिं मुंहिंजे दोस्त, मुंहिंजे साथी, मुंहिंजे लीडर सां ही प्रोग्राम रखियो ऐं काफ़ी दोस्तनि सुठो ॻाल्हायो आहे। ॻाल्हाइण जे लाइ वाक़ियाती ॻाल्हियूं कयूं खोड़ सारियूं आहिनि, उहे बि सबक़ आमूज़ आहिनि, पर हाणे उन्हनि खे थोरो छॾियूं था ऐं इहा कोशिशि कंदासीं त अॼु ख़ालिद साहिब खे बि वधीक तफ़सील सां ॿुधूं। तव्हांजी महिरबानी। जी साईं। महिरबानी हासिम खोसो साहब। हाणे आऊं इन स्टेज ते ॻाल्हाइण लाइ हिकु अहिड़ी शख़्सियत खे दावत ॾींदुसि जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जे हक़नि लाइ जापो ॾिनो। ही अहिड़ी शख़्सियतूं आहिनि दुनिया जा सियासतदान, ख़ासि करे असांजे पाकिस्तान में जॾहिं नज़र फिराइजे थी त उहे पैसे जे पोयां हूंदा, पर ही माण्हू किरदारु ठाहिण जे पोयां, सिंध खे संवारण जा ख़्वाब पंहिंजे अखियुनि में सांडे हमेशह जाको ॾींदा रहंदा आहिनि। त हाणे तव्हांजे साम्हूं अचे थो साईं अब्दुल ख़ालिक जुणेजा साहिबु। दोस्तों, साथियों, भाइरो, GSN यूथ फोरम जे दोस्तनि जी वॾी महिरबानी। प्रोग्राम करे ऐं तव्हां दोस्तनि सां ख़्यालनि जी ॾे वठि करण जो मौक़ो ॾिनो ऐं हिते आयल दोस्तनि जी बि महिरबानी। ऐं मां दाश में ख़बर आहे त जहिड़े क़िस्म असां ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं त रुगो वॾी उमिरि जा माण्हू न पर नौजवान बि, नंढा ॿार बि, क़ौमुनि जूं जुदोजहदूं नसुल दर नसुल हलंदियूं आहिनि। उन हिसाब सां साईं प्रोफेसर साहिब वारनि खां वठी सीनियर माण्हू, उन्हनि खां वठी मुंहिंजे उमिरि जा दोस्त प्रोफेसर साहिबु, मरी साहिबु, पोइ उन खां नंढा नौजवान हिते सभु मौजूदु आहिनि। अहिड़ी गैदरिंग करण लाइ मां वरी बि यूथ फोरम जे दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थो। दोस्तनि जेको ॻाल्हियूं कयूं आहिनि मां त हुन ते कुझु न ॻाल्हाईंदुसि, हुननि जा ई ख़्याल हुया। इन लाइ असां प्रोग्राम कयूं था त घण तरफ़ी गुफ़्तगू थिए, ॻाल्हि ॿोल थिए। दोस्तो, मां जेकी बि आहियां घणो न आहियां, हक़ीक़त इहा आहे प्रोफेसर साहिब त मां जेके जिन माण्हुनि मनफ़ी किरदार अदा कया आहिनि उन्हनि जे बारे में लिखियो आहे, ॻाल्हायो बि आहे, तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो। ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदे तकलीफ़ बि थींदी आहे त क़ौमी तहरीक खे उन्हनि नुक़सानु पुॼायो आहे। इहा हक़ीक़त अथव, हर माण्हू में कुझु पंहिंजे मतिलब परस्ती या ख़ुदि परस्ती या ज़ाती
फ़ाइदे जो हर इंसान में हूंदो आहे त पोइ वरी उन हिसाब सां जॾहिं मां पंहिंजे ज़ाती फ़ाइदे खे ॾकी थींदो आहियां त पोइ वरी मां चवंदो आहियां त चङो थियो त अहिड़ा माण्हू पैदा थिया क़ौमी तहरीक में त इन जे करे मुंहिंजी मिड़ई कुझु तारीफ़ थिए थी, कुझु माण्हू चङो थो लॻा जे माण्हू मूंखे सभु GM सैद हैदर बख़्श जतोईअ जे मयार ते परखनि हा त मां त कुझु बि कोन आहियां पोइ इन्हनि जे करे मिड़ई मूंखे थोरी जेका आहे सा हैसियत मिले थी, इन करे वरी उन्हनि जो थोरो मञींदो आहियां मां जेको कुझु रूबरू आहियां मां क़ौमी तहरीक जे करे आहियां। मुंहिंजी सुञाणप क़ौमी तहरीक आहे, मुंहिंजो वजूद क़ौमी तहरीक जे करे आहे। मूं सां गॾु यूनिवर्सिटीअ में पढ़िया, मूं सां गॾु जिन नौकरियूं कयूं, इंजीनियर इलाही सारा थिया, उन्हनि खे केरु थो सुञाणे? ख़ासि करे जॾहिं उहे नौकरियुनि खां निकिरनि था उन्हनि खे त को माण्हू सलाम बि नथो करे। अदरवाइज़ हूअं समाजी हिसाब सां हिन ज़माने जे जेके मयार आहिनि माण्हुनि जा, मां त मिसकिन माण्हू आहियां। जीअं दोस्त ॿुधायो हिकिड़ो प्राइमरी टीचर जो पुटु आहियां, ॿाराड़ीअ जे नंढड़े ॻोठ में जेको रोड ऐं रेल खां 10 किलोमीटर परे हो, जंहिंमें रोड हाणे अॼु खां 10 साल अॻु में ठहियो आहे, त हूअं मुंहिंजी कहिड़ी हैसियत हुजे हा। पर लंडन खां वठी ऐं इन नंढड़े हिकिड़ी वीरानो चइजे हेतिरे हुजे, इन तोणी दोस्त मूंखे इज़त ॾियनि था, इहो क़ौमी तहरीक जे करे आहे। न त उन्हनि खे केरु सुञाणे बि कोन थो ॾियनि खे, जेकॾहिं रुॻो मां इंजीनियर कयां या नौकिरी न छॾे चाहियां। कुझु माण्हू चवंदा आहिनि, हिकिड़नि दोस्तनि चयो मूंखे शुरूअ जे ॾींहंनि में जॾहिं नौकिरी छॾी हुयमि त साईं सिंधी माण्हुनि खे 5-6 ग्रेड जी नौकिरी नथी मिले, तूं 19 ग्रेड जी नौकिरी छॾे आहे। मूं मिड़ई उन्हनि खे अधु सच अधु भोग में चयो, मां चयो दादा हाणे इहो मुंहिंजी ख़ुशकिस्मती सम्झो या बदकिस्मती सम्झो त GM सैद ऐं हैदर बख़्श जतोई जहिड़नि माण्हुनि सां वास्तो पइजी वियो त नौकिरी त तीनवाल थी वई। थियणी हाणे छा मुंहिंजी ख़ुशकिस्मती चओ या बदकिस्मती चओ, मां सम्झां थो त नौकिरी मां कयां, केरु मूंखे सुञाणे आहे? केतिरा ई विया हलिया। त मुंहिंजो वजूद सिंध जी क़ौमी तहरीक जे करे आहे। सिंध जी क़ौमी तहरीक तव्हांजे करे आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जो वजूद तव्हां सां आहे, पर वरी तव्हांजो मुस्तक़बिल जो, तव्हांजे ईंदड़ नसलनि जो वजूद वरी इन क़ौमी तहरीक सां वाबस्तु आहे। उन जे करे मां तव्हां खां सवाइ कुझु न आहियां। इन हिसाब सां मां तव्हांजा आहियां। ऐं असां हीउ प्रोग्राम जेके कंदा आहियूं उन में रुॻो असां हिकु तरफ़ा वाइज़ करण लाइ न कंदा आहियूं, ॿिया बि जेके प्रोग्राम कंदा आहियूं ऐं बशमूल हीउ जेको प्रोग्राम आहे। त मूं जीअं चयो त मां क़ौमी तहरीक सां आहियां, उन जे करे आहियां त गुफ़्तगू थिए, ख़ालिद जूणे जो जेकॾहिं रेफरेंस बणिजे, पर क़ौमी तहरीक ते गुफ़्तगू थिए, उन जे माज़ीअ ते, उन जे हाल ते, उन जे मुस्तक़बिल ते गुफ़्तगू थिए, तनक़ीद थिए, तनक़ीदी जाइज़ो वठिजे। कंहिं ॾाहे माण्हू चयो त ग़ैर तनक़ीदी रवैयो उहो फ़र्द लाइ हुजे, उहो कंहिं पार्टीअ लाइ हुजे या क़ौम जे अंदरि हुजे, ग़ैर तनक़ीदी रवैयो मौत जी अलामत आहे। ऐं इहो तारीख़ पढ़िजे, तफ़सील में नथा वञूं त तारीख़ भरी पई आहे उन्हनि सां त जिथां जिन क़ौमुनि मां, जिन हुकूमतुनि मां, जिन समाजनि मां तनक़ीद निकिरी वई, रुॻो तूं मूंखे हाजी जो त मां तोखे गादी चवां, कसीदा कोई थी जिथे उन्हनि जा हशर जेके तारीख़ कया उहे पढ़िया लिखिया माण्हू तव्हां उन खां वाक़ुफ़ु आहियो। त हिननि असांजे महफ़िलुनि गेदरनि जो मक़सदु इहो ई हूंदो आहे। दोस्तनि ॻाल्हियूं कयूं, पर अञा वधीक दोस्त जेकॾहिं अचनि हा, कुझु दोस्त जिन चयो, ऐं असां इन मूं बि असांजे इरादे जो तव्हां अंदाज़ो करे सघो था त जेके असां महफ़िलूं कंदा आहियूं उन में रुॻो पंहिंजे हमख़्याल माण्हुनि खे न सॾींदा आहियूं, ॿियनि खे बि असां सॾींदा आहियूं, पर न अचनि इहो उन्हनि जो कमु आहे।
अॼु बि असां हिते जीअं सिंध क़ौमी महाल सां वास्तो रखंदड़ जेके 25 साल खां असां सियासत में कोई मुखालफ़त कयूं था, उन्हनि दोस्तनि खे अली हसन चांडे वकील खे शफ़ी सिंध खे उन्हनि खे बि असां दावत ॾिनी त अचो अची ॻाल्हायो, ऐं का पाबंदी न हूंदी आहे, जेको तव्हांखे वणे उहो ॻाल्हायो। अचनि हा, तनक़ीद कनि हा, असांखे ख़ुशी थिए हा ऐं वधीक कराइती असांजी महफ़िल थिए हा, नथा अचनि। किताब मूं जेके लिखिया आहिनि, जिन बि दोस्तनि जेकॾहिं पढ़िया हूंदा, ख़ासि तौर वेझड़ाईअ में गुज़िरियल 8 सालनि में मुंहिंजा जेके बि किताब आया आहिनि, उन्हनि जा मुआग कंहिंमें हिकिड़े माण्हू जा, कंहिंमें 2 माण्हुनि जा बि आहिनि। सिकंदर साहिबु हिकिड़ो बि माण्हू मुंहिंजे हम ख़्याल या मुंहिंजे मकतब फ़िक्र जो न आहे। मूं हुन किताबनि जा मुआग ॿियनि मकतब फ़िक्र जे माण्हुनि खां लिखाया आहिनि, त उहे ॻाल्हाइनि त उहे कीअं था हिन शइ खे ॾिसनि। थी सघे थो मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मकतब फ़िक्र वारा माण्हू दरगो उन जी तारीफ़ ई नेकी कनि। त उन हिसाब सां सम्झां थो असां 2-4 ॻाल्हियूं सभई हिक ॿिए खां हासिल करे पिराए वेंदासीं। हाणे असां हिते गुफ़्तगू ॻाल्हियूं जाम थियनि थियूं। अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे, ॾाढा टीवीअ ते मुक़रा थियनि था, अख़बारूं बि जाम आहिनि, उनमें मज़मून लिखजनि था। सिंध जे मुसीबतुनि ते तमामु घणो ॻाल्हायो वञे थो, बल्कि मां ईअं चवां त शायदि नामुनासिब न थिए त तमामु घणो मातम थिए थो, सुन सां नाग थी वियो, सुन सां कहर थो थिए पियो। इहो त ठीकु आहे, पर उनजा कारण कहिड़ा आहिनि? छाजे करे इहे मुसीबतूं आहिनि सिंध ते, ऐं उन्हनि जो हल कहिड़ो आहे? उन ते बि ॻाल्हाइजे, ऐं उन हल में मां कहिड़ो किरदारु अदा करे सघां थो, या मुंहिंजो कहिड़ो किरदारु बीहे थो, ऐं उहो अदा करण लाइ मां केतिरो तयारु आहियां। दाहूं कूकूं करणु त सोचियूं आहिनि, दाहूं कूकूं बि ज़रूरु कबियूं, पर उन जी बि हिकिड़ी हद थींदी आहे न। माण्हूअ खे पेट में सूरु पए, दंद में सूरु पए, दाहूं कंदो, फितरी ॻाल्हि आहे। दाह करणु, दाह कंदो त ख़बर पवंदी त हुनखे आहे। पर जेकॾहिं उहो माण्हू दाहूं ई कंदो रहे रुॻो, त हुनजो सूर जो ख़तमु थींदो छा? सूर त तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं हुनजो इलाजु कंदो, ऐं इलाज बि जॾहिं दुरुस्त कंदो। केतिरा अहिड़ा मिसाल पिया आहिनि, माण्हुनि इलाज कराया, वॾनि वॾनि डॉक्टरनि खां लखे करोड़ रुपया ख़र्च कयूं, माण्हू न बचियो। ख़बर पई बाद में त भाई इहो इलाज त ग़लति सतह ते कयो वियो हुयो, इहा त बीमारी न हुई। त माना इलाज बि कजे, दाहूं करण खां पोइ इलाज कजे, पर इलाज सही बुनियादनि ते कजे। सही बुनियाद तॾहिं बंदा जॾहिं हुनजी तशख़ीस कबी न, हुनजी छंड छाण कबी। ऐं छंड छाण त तनक़ीद सां निकिरंदी न। अॼुकल्ह जेको डॉक्टर आया आहिनि, वॾे खां वॾो डॉक्टर हुजे, उहो पहिरीं 5-8 10 फौरन रिपोर्टूं लिखी थो ॾिए त बाबा हीउ कराए अचो, त पोइ ख़बर पए त बीमारी जी पाड़ कहिड़ी आहे। असांखे हुनजी क़ौमी तहरीक जो या सिंध खे जेके मुसीबतूं आहिनि, जिन ते अॼु अक्सर ॻाल्हायो वञे थो त हीअ मुसीबतूं आहिनि, उन्हनि जे कारणनि ते बि हाणे असांखे ॻाल्हाइणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में हुन जा सबब ॿाहिरियां बि आहिनि, अंदरियां बि आहिनि, ऐं असांखे ॿिन्ही ते नज़र रखणी पवंदी। ॿाहिरियां माना हीअ रियासत जेका आहे, हुनजे करे हिकिड़ियूं मुसीबतूं आहिनि असां ते। असां सिंध अॼु जेको पाकिस्तान में आहे, पाकिस्तान जी उमिरि 70 साल आहे, सिंध जी उमिरि त 1000 साल आहे। 47 खां अॻु में पाकिस्तान कोन हो, पर सिंध हुई। अॼु पाकिस्तान आहे, सिंध हुनजो हिसो आहे। त सिंध खे को कंहिं सिकंदर आज़म, कंहिं रंजीत सिंह फतह न कयो। सिंध हिकिड़े मुआहदे तहत हिन नए मुल्क ठहण वारे में शामिल थी, ऐं इन जे लाइ इन बुनियाद ते त अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ में
असांखे जेके हक़ न मिलिया हुया उहे असां हक़ हासिल कयूं, गॾिजी हिक ॿिए जा मददगार थियूं, हिक ॿिए जे सलाहियतुनि मां हिक ॿिए जे ताक़तुनि मां फ़ाइदो वठूं। इन लाइ गॾु थियासीं। अॼु सूरत हाल कहिड़ी आहे? रुगो पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण लाइ जेको इंसान जो पैदाइशी हक़ आहे, पैदा थिए थो माण्हू त उहो आहे मां जी ॿोली ॻाल्हाए थो। 70 साल गुज़रण खां पोइ अञा ताईं असां घुर था कयूं त असांजी ॿोलीअ खे असांजे सूबे में जंहिंखे सूबो बणायो वियो आहे जंहिंमें उते हुनजो ॻाल्हाइण लिखण पढ़ण जो हक़ ॾिनो वञे इन रियासत में घुरूं था। इहो हक़ त उन अंग्रेज़ जे वक़्त में असां ग़ुलाम हुआसीं, उन में इहो असांखे हक़ हासिल हो। माना असांखे हक़ मिलियो न आहे, अञा खसिया पिया आहिनि हक़ असांखां। अने इन रियासत में अॼु बि असांखे घुर करणी थी पए त असांजे ॿार खे सिंधी ॿोलीअ में पढ़ण जो, हुनखे ॻाल्हाइण जो। जेके माण्हू हिकिड़ो जो मिसाल ॾिनो, सिंध में ज़िक्र थी वियो, तव्हां छा करे वियो, तव्हां हिन खिते में रहो था पिया, कीअं माण्हू 2-4 कलाकनि जे ॿार खां वठी 70-80 साल जो हर उमिरि जो माण्हू कीअं माण्हू बुख विघे, बीमारीअ विघे मरनि था पिया। हुकुमरान जेकी चवनि था ताज साहब ॻाल्हाए वियो, मां उन ते घणो नथो वञा, वक़्तु नथो वठां। त सिंध में माण्हू हिते प्रोफेसर सीनियर बि ऐं नौजवान प्रोफेसर वेठा आहिनि, ॿिया पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहिनि। तारीख़ में सिंध में कॾहिं बि बुख विघे माण्हू न हुआ, हाणे मरनि था माण्हू। 70 साल जो इहो कारनामो आहे। जॾहिं मुंहिंजी तारीख़ मिले थी तॾहिं माण्हू हितड़े ईंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ ख़ितनि खां, समरकंद बुखारा खां, हुनजे में अॼु ॾींहं ताईं अचनि था। छाजे लाइ था अचनि? रोज़े नमाज़ लाइ था अचनि छा? हिते घर न पिया उहो पढ़ी सघनि छा? माना उहे हिते रोज़गार लाइ अचनि था न। सिंध में एतिरो रोज़गार आहे न, एतिरा वसीला आहिनि न, पोइ सिंध जा माण्हू, सिंध जा वारिस, धरतीअ वारा माण्हू ईअं अञा बुखिया छो था मरनि? छो त उन्हनि जा जेके वसीला हुया, माना ईअं न चइबो न त सिंध वटि वसीला कोन्हनि, वसीला आहिनि तॾहिं एतिरा माण्हू अचनि था। पर उहो सिंध जे वसीलनि ते सिंधी माण्हुनि जो इख्तियार कोन्हे जेको अंग्रेज़ जे वक़्त में हुयो। अंग्रेज़ जेकॾहिं हिते जे ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो, उहे उन्हनि पंहिंजे हमख्याल, हमदर्द, पंहिंजे वफ़ादार माण्हुनि खे ॾिनियूं, पर सिंध जे माण्हुनि खे ई ॾिनियूं न। उन्हनि जे में तव्हां त दुनिया खां माण्हू वठी अचे, उन्हनि खे हिते सिंध जे माण्हुनि खां ज़मीनूं खसे उन्हनि खे ॾियो था। माना असांखे हक़ मिलिया त कोन, अञा हक़ त खसजनि था असांजा। ॿोली मूंखे ख़बर हूंदी हुनजे में त अंग्रेज़ जे वक़्त में हिते सरकारी ॿोली अंग्रेज़ सिंधी, अदालतुनि जी ॿोली सिंधी। हाणे अदालत में वञो त जज चवनि था त उर्दू में बात करो। अंग्रेज़ जो कानून अथई त 6 महीना जेको माण्हू सर्विस कंदो, 6 महीननि में उनखे सिंधी सिखणी पवंदी। जेकॾहिं सिंधी न आहे त उहो पोइ गैर सिंधी भली अंग्रेज़ बि छो न हुजे, 6 महीननि में ॿोली सिंधी न सिखियो त हुनखे सिंध में नौकरी करण जो हक़ न आहे। ऐं हिते चयो थो वञे त जेको सिंधी थो ॻाल्हाए उनखे नौकरीअ जे लाइ उहो न हला, उहो कंहिं बि हक़ जे न हला। हिन रियासत इहो कयो आहे। उहो हिकिड़ी चंद ॻाल्हियूं थो मां कयां, ॻाल्हियूं इलाही आहिनि पर सभई हिकु वक़्तु बि न थींदियूं। त हिन रियासत जे मुंहिंजो त असांजा हिकिड़ा मसइला आहिनि रियासत जे करे, हिकिड़ा असांजे पंहिंजे अंदरूनी हालतुनि जे करे आहिनि जंहिंजा असां ज़िम्मेवार पाण बि आहियूं। त मां रुॻो हुननि जी निशानदेही कयां थो असांजी हालत किथे पहुती आहे, जंहिं मक़सद लाइ असां हिन फेडरेशन में हिननि ॿियनि क़ौमुनि सां गॾु थियासीं।
त जेके हक़ अंग्रेज़नि जे वक़्त में न हुआ उहे हासिल कयूं, उहे त मिलिया, पर जेके अंग्रेज़ जे वक़्त में हासिल हुआ उहे बि असां खसिया विया आहिनि। ऐं बाक़ाइदे असांखे हिकिड़ी कॉलोनीअ वांगुरु ग़ुलाम वांगुरु हलायो थो वञे। ॻाल्हि कंदासीं चवंदा तव्हां इहे अॼुकल्ह ॿुधो था न, हर हिकु ॻाल्हि ते गद्दारीअ जो ठहियो पियो आहे, जंहिंमें आर्टिकल 6 था इस्तेमालु कयूं। अगरि तव्हां पाण चवंदा आहियो त कश्मीर जेको आहे उहो मक़बूज़ा कश्मीर आहे, ग़ुलाम आहे, हिंदुस्तान जे कब्ज़े में आहे, इन सां मां बि इतफ़ाक़ कयां थो। मूं उन ते तमामु वज़नदार दलीलनि सां मां उन ते लिखियो बि आहे त हिंदुस्तान जो कश्मीर ते कब्ज़ो आहे ऐं उहो गैर क़ानूनी कब्ज़ो आहे। ऐं साईं जीअं चयो त तनक़ीद जेम्स ते बि कई आहे। सियासत में मुंहिंजा जेके आइडियल लीडर आहिनि, जिन खां मां मुतासिर थी सियासत कई, उन्हनि में हिकिड़ो जवाहरलाल नेहरू आहे। अॼु बि मां उनजी सियासत खां तमामु घणो मुतासिर आहियां, पर मां इहो पंहिंजे हुनजे में लिखियो आहे त नेहरूअ जे साफ़ सुथरी ज़िंदगीअ ते जेके 2-3 वॾा दाग़ आहिनि जेके हमेशह लाइ रहंदा, उन्हनि मां हिकिड़ो इहो आहे त कश्मीर जे बारे में रेफरेंडम जो वाइदो करे फिरी हुन न करायो हो। सही आहे। ऐं चओ था त पाकिस्तान आज़ाद आहे, ऐं पोइ कश्मीर में हिंदुस्तान जे आइन मूजिबि, उन जे आर्टिकल 370 मूजिबि को बि गैर कश्मीरी माण्हू न उते मिल्कियत वठी सघे थो, न उते वोट ॾेई सघे थो, न उतां शहरियत इख्तियार करे सघे थो। उन मक़बूज़ा कश्मीर हिनखे तव्हां बि चओ था, मां बि मञा थो, पर तव्हां हिते लखनि करोड़नि जे तइदाद में ॿियनि सूबनि खां, ॿियनि माण्हुनि खां, मुल्कनि खां माण्हू हिते वठी अचे रहायो था ऐं चओ था त उहो वीचारे मिसकीन आहिनि, उहो वीचारे ग़रीब आहिनि, ऐं पोइ उन्हनि खे तव्हां कार्ड ॾियो था, उन्हनि खे शहरियत ॾियो था, उन्हनि खे चओ था हितां जो शहरियत जो हक़ आहे, ऐं पोइ चओ था त पाकिस्तान आज़ादु मुल्क आहे, जमहूरी मुल्क आहे। ऐं पोइ जेको माण्हू तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि सां, तव्हांजे इन्हनि फ़ैसिलनि सां इख़्तिलाफ़ करे तव्हां चओ था त इहो वतन जो गद्दार आहे, ऐं तव्हां माण्हुनि खे चओ था त पाकिस्तान सां मोहबत कयो, गीत ॻाराए ज़बरदस्ती चओ था, बंदूक जे ज़रिए सां बंदूक बीहारे कॾहिं माण्हू कोई कंहिं सां मोहबत करे सघे थो छा? नथो करे सघे। हाणे तव्हां ॾिठो ताज़ो ऐं प्राइम मिनिस्टर साहिबु आयो, चई त अफ़गानी ऐं बंगाली बर्मी वीचारा मिसकीन आहिनि, उन्हनि सां वॾा मसइला आहिनि, उन्हनि खे शहरियत ॾियूं था, उन्हनि खे कार्ड ॾियूं था, उन्हनि खे पासपोर्ट ॾियूं था। पोइ जॾहिं वरी ॿिए ॾींहुं पार्लियामेंट में वियो त हुते हिकिड़े बलोच अॻवान वरी कागज़ कढी उन्हनि खे ॾेखारियो, चई बा 15 ॾींहं अॻु में असां सां त तूं ठाह कयो आहे त हिननि अफ़गाननि खे वापसि कंदासीं, हाणे वरी तूं उन्हनि खे शहरियत थो ॾियो। चई न, तव्हां सां माइदे ते असां क़ाइमु आहियूं, पर असां कराचीअ जी ॻाल्हि था कयूं, हिननि सभिनी खे कराचीअ में आबाद कंदासीं, कराची हिननि जे पीउ जी मिल्कियत आहे। जीअं माना कराचीअ खे या कराची सिंध जी गादीअ जो हंधु आहे, उन खे हू पंहिंजे ग़ुलाम मुल्क सम्झनि था, तॾहिं चवनि था न त बलोचिस्तान में न कंदासीं, सिंध में उन्हनि खे कंदासीं। असां इन जे लाइ शामिल न थियासीं पाकिस्तान में, जंहिं चयो असांखे फतह न कयो वियो, असां हिकिड़े मुआहदे ते थिया हुयासीं। अॼु बि असां बैन पसंदि आहियूं। जीएमसी जे बारे में जीएमसी अलॻि ई पसंदि हो, जीएमसी तंग नज़र हो, ग़लति ॻाल्हि आहे, या कोई रियासती प्रोपेगेंडा आहे। जीएमसी बैन अल-अक़वामी पसंदि हो, हुनजी लिखणियूं भरियूं पियूं, असां दुनिया पोइ लॻियूं, असांजे दुनिया जी क़ौमुनि सां गॾिजी रहणु चाहियूं था। असां सभिनी असां चऊं था हर सभु दुनिया जा सुठा माण्हू असांजा आहिनि, असां उन्हनि जा आहियूं, पर आज़ादीअ जे बुनियाद ते, बराबरीअ जे बुनियाद ते, हक़नि जे बुनियाद ते असां गॾिजी रहणु चाहियूं था, ग़ुलाम थी रहणु नथा चाहियूं। बाक़ी बंदूक डंडे जे ज़ोर ते तव्हां रखी सघो था, तव्हां वटि डंडो आहे, बंदूक असां वटि कोन्हनि खे।
उहो ॿी ॻाल्हि आहे, तव्हां रखी सघो था। माज़ीअ में बि सिंध थींदी रही आहे, ग़ुलाम खोड़ अॻु में बि ॿिया बि आया, उन्हनि बि डंडे तौर ते सिंध खे ग़ुलाम रखियो। पर इहा बि ॻाल्हि, सिंधियुनि ग़ुलामीअ खे ग़ुलाम सिंधी रहिया आहिनि, पर सिंधियुनि ग़ुलामीअ खे क़बूल कॾहिं न कयो आहे। जेकॾहिं हितां जा जंहिंखे अशराफिया चइबो आहे, जेकॾहिं उहा अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ शिकस्त खाई वई, हथियार फिटी कयूं, त होशू शीदीअ जे शकिल में उहा बेड़ी हुई। जेकॾहिं उहो क़तल थी वियो, शहीद थी वियो, उन जंहिंमें त रूपले कोलीअ जी शिकिल में मज़ाहमत उहा जारी रही, ऐं उहा मज़ाहमत पोइ जारी रहंदी आई। उहा अलाब सूमरे जे शिकिल में, हैदर बट जतोई जे शिकिल में, जेम्स सैद जे शिकिल में, उहा पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे आज़ादी ख़ुदि मुख़्तारी जे लाइ जदोजहद ज़रूरु थींदी। जेकॾहिं क़ौमुनि खे ग़ुलाम बणाइबो त उन्हनि में आज़ादीअ जी ॻाल्हि करणु फितरी ॻाल्हि आहे। बाक़ी इहो जीअं ॾिसो न, चवंदा वरी त बाबा कानूनी रस्ता इख्तियार कयो जदोजहद जे लाइ। तव्हां कानूनी रस्ता छॾियो त माण्हुनि जे लाइ जदोजहद जा, त उहे कनि न। कानून जो जेको अलम बरदार, जेको मुल्क जो सभ खां वॾो मुनसिफ़ हुजे, मुनसिफ़ जो कहिड़ो कमु हूंदो आहे त ॿिनि धुरनि में इख़्तिलाफ़ थी पवनि, झेड़ो थी पए त उन्हनि में फ़ैसिलो करे न। ॿ पार्टियूं केस थींदो आहे त हुन में लिखिबो आहे, हिकिड़ी केस कंदड़ धुर, हिकिड़ी पार्टी, ॿी वरी मुखालिफ़ पार्टी, ॿ पार्टियूं हुजनि, टियों मुनसिफ़ हूंदो आहे। पर जे मुनसिफ़ ख़ुदि हिकिड़ी पार्टी बणिजी वञे त पोइ कीअं कानूनी तरीक़नि सां हक़ मिलंदा? अॻ में चई थो छॾी हुनजे में, जेको डैम जी मुखालफ़त कंदो उहो गदारा, हुन ते आर्टिकल 6 लॻाईंदुसि, त पोइ बाक़ी अदालतनि जा कहिड़ा रस्ता तव्हां कहिड़ा छॾिया जदोजहद खां सवाइ? पाणी इस्लामाबाद जे शहर खे, लाहौर जे शहर खे खपे थो। खारो छाण ऐं केटी बंदर ऐं थटे ऐं सजावल जे माण्हू उते नथा रहनि, उन्हनि माण्हुनि खे पाणी नथो खपे पियो। चवंदा 15 सालनि में पाणीअ जी खोट थी वेंदी, पोइ असांजा बचा वञ मरंदा। जेके ऑलरेडी 15 सालनि खां वञ मरनि था पिया माण्हू, आबाद इलाइक़ा वीरान थी विया, उन्हनि जो केरु हिसाब ॾींदो? छा उहे इंसान न आहिनि? उन्हनि जा ॿार इंसान न आहिनि? बचा न आहिनि? उन्हनि जो मुस्तक़बिल न आहे? बाक़ी चीफ जस्टिस चए थो त इन जे करे ज़रूरु ठहे, डैम ठहंदो त पाकिस्तान जी तरक़ी थींदी। ऐं चई त असांजो वजूद पाकिस्तान जे करे आहे। चीफ जस्टिस साहब, तूं जेकॾहिं पंहिंजो वजूद इन जज जे नौकरीअ सां सम्झी थो त पोइ वाकई इहो तुंहिंजो वजूद पाकिस्तान जे करे आहे। छो त पाकिस्तान न थिया छा तूं चीफ जस्टिस न थी सघी आहे? सो जेकॾहिं तुंहिंजे वजूद जी वसफ़ तूं एतिरी मौजूद रखी थो त पोइ तूं जो वजूद वाकई पाकिस्तान सां आहे। पर जेकॾहिं तूं पंहिंजे वजूद खे बुले शाह सां ऐं शाह बाहू सां ऐं वारिस शाह सां ॻंढी आहे त पोइ तूं कॾहिं न चई आहे त पाकिस्तान खां सवाइ तुंहिंजो वजूद कोन्हे को। उन्हनि जो वजूद अॻ में बि हुयो। ऐं मुंहिंजो वजूद रूपले कोलीअ सां बा, होशू शीजीअ सां बा, राजा ॾार सां बा, तंहिंजे करे मुंहिंजो वजूद पाकिस्तान सां मरहूने मिनत न आहे। पाकिस्तान कोन हुयो तॾहिं बि मुंहिंजो वजूद हुयो, पाकिस्तान आहे तॾहिं बि मुंहिंजो वजूद आहे। मुंहिंजे चयो असां क़ौमुनि सां गॾिजी रहणु चाहियूं था, पर इंसाफ़ सां, बराबरीअ सां। ऐं असां पंहिंजे वजूद जी वेड़ था विढ़ूं पिया। तुंहिंजी वेड़, तुंहिंजो वजूद चीफ जस्टिस जे करे आहे, तंहिंजे करे तूं उते वेही फ़ैसिला थो करी। असांजो वजूद हिन धरतीअ जे करे आहे, तंहिं करे असां पंहिंजा फ़ैसिला हिन धरतीअ जे माण्हुनि सां वेही कयूं था ऐं कंदासीं। पोइ जेको ॾाढो सो गाबो जेको खटे थो खाए, तव्हां ज़ोर थी वियो त ठीकु आहे। सो रियासती
निज़ाम जे करे, हिकिड़े सिस्टम जे करे आहिनि। ऐं उन जे करे जेकॾहिं असांखे हक़ वठणा आहिनि त हिन सिस्टम खे रियासती निज़ाम में तब्दीली करणी आहे। 47 जूं तव्हां रिपोर्टूं जेके बि पढ़ो, इक़्तिसादी रिपोर्टूं, सिंध जेको हींअर पाकिस्तान आहे हिन में सभ खां ख़ुशहाल तरीन सुतो। हाणे जेके बि बैन अल-अक़वामी रिपोर्टूं अचनि थियूं, सिंध सभिनी खां पोइते पियल सुतो आहे। त उहो छाजे करे थियो आहे? इहो जेको 70 साल हिते जेको रियासती निज़ाम सिस्टम रहियो आहे उन जे करे थियो आहे। तंहिं करे सिंध जे हक़नि जे बहाली हासिलात लाइ इन सिस्टम में तब्दीलीअ जी ॻाल्हि करणी आहे। हर उहा सियासत, हर उहा दानिश जेका इन सिस्टम खे तब्दील करणु चाहे थी उहा सिंध दोस्त आहे। जेका इन सिस्टम खे बरक़रार रखणु चाहे थी ऐं नौकिरीअ जी ॻाल्हि करे थी उहा सिंध दोस्त न आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो, सिंध जा ॾाढा ॾिसणा वासणा नाले वारा लेखक दानिश्वर उहे इहे सबक़ था ॾियनि उन जे ते त बाबा हाणे ॿाहिरि जेके कंपनियूं अचनि थियूं पियूं उहे तरक़ी थियूं कनि हिते, पोइ सिंधियुनि खे नौकरियूं मिलंदियूं। पोइ हेतिरा जेके थरी माण्हू आहे उन्हनि खे प्लम्बर जी नौकरी मिली वई, हेतिरियूं जेके थरियाणियूं ड्राइवर थी वियूं, ॿियो अञा छा खपे? इहे माण्हू बि जेकॾहिं साकिब निसार वांगुरु नौकरीअ सां पंहिंजे वजूद खे वाबस्ता कनि था त पोइ हुननि खे ईअं नज़र थो अचे उहे बि लेक्चर कनि था, हिते बि करे विया आहिनि। मां उन्हनि खे चवां थो, अंग्रेज़ जॾहिं हिते आयो ऐं जॾहिं हुन रेलवे जो निज़ाम हिते कयो, रेलवे जे निज़ाम सां हिंदुस्तान बरे सगीर जेको आहे हिनखे बरे सगीर चयो वेंदो, माना नंढो खंड। पर किन दानिशरनि जो चवणो आहे न त नंढो खंड न आहे, हे खंड आहे, पूरो खंडो। उन खंड खे ॻंढींदड़ रेलवे जो निज़ाम जॾहिं अंग्रेज़नि ठाहियो, उहो अॼु खां 150 साल अॻु में एॾो ई वॾो मनसूबो हुयो जेॾो अॼुकल्ह चयो वञे थो त सीपे का दुनिया खे ॻंढे थो। ठीकु आहे न? एॾी उन सां तरक़ी थी रेलवे जे ठहण सां, ऐं उन वक़्तु हज़ारे हिंदुस्तानी माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं। उन में जॾहिं सॼे हिंदुस्तान जी आदमशुमारी 2-2.5 करोड़ हुजे, उन में हज़ारे माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं रेलवे जे करे। टेलीफोन टेलीग्राफ आई, उन सां तरक़ी थी, हज़ारे हिंदुस्तानियुनि खे नौकरियूं मिलियूं। सिंधी ॿोलीअ खे अंग्रेज़नि वधायो। पोइ असां छो चऊं था त अंग्रेज़नि जे असां ग़ुलाम हुयासीं, अंग्रेज़ इस्तेमारी ताक़त हो, पोइ छो अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ असां जदोजहद कईसीं? छो होशू हेमू ऐं रूपले जा ॾींहं था मल्हायूं? पोइ छो उहे असांजा हीरा आहिनि? असांजा हीरा त जेके आहिनि क्लाइव लॉर्ड ऐं लॉर्ड माउंट बेटन हुजणु खपनि। उन्हनि हिते तरक़ी कराई न। अचो चओ अचे लिखो त उहे हीरा आहिनि, नए सिरे तारीख़ ते बहस करायो। पुछो उन्हनि खां आज़ादी जी जदोजहद कई अथई, तरक़ी थी कंहिंजे लाइ थी थिए? चवंदा साईं अॻे हिते थर में जेको आहे बिजली बि कान हूंदी हुई, रस्तो बि पको कोन हूंदो। अॼु वॾा हाईवे था ठहनि, एयरपोर्ट था ठहनि, राति जो ॾींहुं लॻो पिया, अञा चओ था तरक़ी न थिए। बाबा इहो सभु कुझु थिए थो, कंहिंजे लाइ थो थिए इहो त ॿुधायो। उन्हनि माण्हू जेके हिते सदियुनि खां रहिया पिया, उन्हनि जूं त झूपड़ियूं पटे ॿाहिरि उछलायो था, उते तव्हां नवां एयरपोर्ट ठाहियो था, कंहिंजे लाइ? उहे त ॿाहिरि माण्हू लाइ था ठाहियो। मां वियुसि ॿिया सियासी अॻुवान पार्टियुनि जा वकील बि आहियूं, असां सियासी अॻुवान बि आहियूं। वियासीं हिंगरो ते, असां 3 किलोमीटर 4 किलोमीटर परे नाको लॻो पियो, उते बंदूकबाज़ बीठा हुया जेके असांखो शनाख्त पिया पुछनि त तव्हां केरु आहियो। जिनखे सिंधी ॿोली ॻाल्हाइण कान पई अचे, उहे सरज़मीन ते मूंखां पुछनि था त तूं केरु आहीं। उन्हनि जी इजाज़त खां पोइ उन में अंदरि वञूं था। अहिड़ी तरक़ीअ ते ॿुधी न मरणु खपे हिननि दानिशरनि खे जेके चवंदा त या सिंध जी तरक़ी थी थिए पई। त असांखे इहा ॻाल्हि वठी थी अचे। हाणे ख़ुदि ब ख़ुदि इन सवाल ॾांहुं त असांखे पंहिंजे अंदरूनी सूरत हाल खे बि ॾिसणु खपे। जीअं मूं शुरू में जेका ॻाल्हि कई, आख़िरी ॻाल्हि हाणे मां कयां थो
त जॾहिं बीमारीअ जो तशख़ीस कबी त पोइ हुनजो इलाज कबो ऐं सही इलाज कबो, तॾहिं निजात थींदी। त इहा मुसीबत वधंदी तॾहिं थी रहे पई। मां त हिकिड़ो नंढो कारकुन आहियां हिन क़ौमी तहरीक जो। असांजा साथी ॿिया हाशिम ज़ोर लॻाए अहिड़ा सिंध में कारकुन हलूं था पिया, पर उहे माण्हू जिन खां इंस्पायर थी असां इहा ॻाल्हि कईसीं, जीअं सैयद हैदर बजतोई, उहे पंहिंजी उमिरि इन ई जे लाइ ॾेई विया, पर सिंध जो मसइलो हल न थियो। असां कयूं था पिया, सिंध जो मसइलो हल नथो थिए, बल्कि मुसीबतूं घटिजण जे बजाए वधनि थियूं। उनजो सबबु इहो आहे, जीअं मूं चयो त क़ौमी तहरीक जो वजूद तव्हां सां आहे, तव्हांजो वजूद क़ौमी तहरीक सां आहे। तव्हां हिन क़ौमी तहरीक में हिसेदार थींदव, न रुॻो अञा हिसादार थियो, उनखे पंहिंजे हथनि में खणो, तॾहिं इहा मुसीबत टरंदी। सिंध ते मुसीबतूं जीअं मूं चयो, ग़ुलाम सिंध अॻ में बि थींदी रही आहे, वरी आज़ादु थींदी रही आहे, माण्हू पंहिंजा हक़ बहाल कनि, पर हींअर जेका मुसीबत अचे पई उन मां शायदि ई अॻे पोइ जान छुटे, जेकॾहिं असां हाणे हुन मां जान नथा छॾायूं। माना एॾे तइदाद में ॿाहिरियां माण्हू अचनि था पिया हिते, जो इहो सिलसिलो जेकॾहिं ईअं जारी रहियो त ईंदड़ 2-3 ॾहाकनि खां पोइ हिते सिंधी माण्हू अक़लियत में अची वेंदा, पोइ जीअं न रहे बासण पंहिंजे पासे। पोइ मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो, जेके नंढी उमिरि जा आहियो, हाणे सिंध असेंबली जे करारदादूं पास करे थी, उनखे हुकुमरान रद्द करे छॾनि था। डैम जे मसइले ते सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करण वारनि माण्हुनि चयो त बाबा, सिंध जे असेंबलीअ जूं 3 करारदादूं 4 करारदादूं पियूं आहिनि त इहे डैम न ठाहियो। कल्ह 3 ॾींहं जी ॻाल्हि आहे, हफ़्ते 2 जी तव्हां पढ़ियो हूंदो, हुकुमराननि चयो त बाबा इहा करारदाद पुराणी थी वई, हाणे हालतूं तब्दील थी वियूं आहिनि। ॻाल्हि ॿुधो, बंदूक तव्हां वटि आहे, ख़्याल ऐं जज़्बा असां वटि बि आहिनि, हुबुल वतनी असां वटि बि आहे। जेकॾहिं तव्हां चओ था 80 जे ॾहाके में पास थियल, 83 में पास थियल सिंध असेंबलीअ जी करारदाद डैमनि जे ख़िलाफ़ पुराणी थी वई आहे, त पोइ 40 ऐं 43 जूं करारदादूं हुन खां वधीक पुराणियूं थी वियूं आहिनि। पोइ सिंधी माण्हुनि खे हक़ु पुॼे थो त उहे चवनि त हाणे नए सिर गुफ़्तगू कयो, नए सिर वफ़ाक़ जे लाइ ॻाल्हियूं कयो। इहे ॻाल्हियूं कंदव त पोइ इहे ॻाल्हियूं थींदियूं, पर हुकुमरान चवनि था इहे ॻाल्हियूं, जीअं मूं चयो, मुंहिंजे चवण सां, प्रोफेसर सिकंदर जे चवण सां इहे न रुकंदियूं, इहे तव्हांजे चवण सां रुकी सघनि थियूं। ऐं तव्हांखे रुगो चवणो आहे उन जे ते। असां अदम तशद्दुद सियासत कयूं था, असांजे लीडर पाण न कॾहिं खईं, असांखे बि इहो सबक़ु ॾिनई, पर तव्हांखे चवणो पवंदो। पर ॾिसो न, हे त पंहिंजे वतन ते कब्ज़े जी ॻाल्हि आहे। इहे बहरिया टाउन जा, ज़ुल्फ़कार आबाद, ॿियनि शहरनि जा ज़िक्र थी चुका, मां नथो वञा। तव्हां वेंदा हूंदो कराचीअ, वञो हाणे सुपर हाईवे ते, ॿिन्ही पासनि खां हिकिड़ी कंपनीअ जी दीवार हले थी, 4-4, 5-5 किलोमीटर लिखियूं पियूं आहिनि, तव्हां सुबुह शाम वञो था पिया। त इहे एॾे तइदाद में जेके अचनि था पिया, इहे हिते रहण जे लाइ अचनि था पिया। तव्हांखे निकिरी पंहिंजे हक़ जी दावा करणी आहे। जे इहे अशराफ़ हुजनि, उन्हनि खे यादि ॾियारिजे, जीअं असांजा के लेखक दानिश्वर इहे चवनि था त ईअं न करणु खपे हुकुमराननि खे। अहिड़ा अशराफ़ हुजनि त अहिड़ा कम कनि छो। त जीअं मूं चयो पिए त असांजी धरतीअ ते कब्ज़ो पियो थिए। जेकॾहिं असांजे कंहिं हिकिड़े 500 वाल जे प्लाट ते या ज़मीन जे 1 एकड़ ते को माण्हू कब्ज़ो करे वञे त पोइ असां छा कंदासीं? असां
को कोर्ट में वेंदासीं या असां कंहिं राजूणे फ़ैसिले में उन्हनि खे वठी वेंदासीं या असांखे हिमत हूंदी त 50-100 माण्हू वठी कब्ज़ो छॾाईंदासीं पर इन्हनि सभिनी शयुनि खां अॻु में त ॿी ॻाल्हि कंदासीं न उहा इहा हूंदी त असां बीही चवंदासीं उनजे में त बाबा हे कर आहे हे त मुंहिंजी ज़मीन आहे हिन ते त ॿिए कब्ज़ो कयो आहे न माना पहिरीं त दावा कंदासीं न चवंदासीं न त इहा असांजी आहे पोइ उन जे लाइ ॿिया तरीक़ा कढंदासीं त पहिरीं तव्हांखे सिंध ते सिंध जी धरतीअ ते उन में जेके वसीला आहिनि उन ते मालिकीअ जी दावा करणी पवंदी तव्हांखे मैदान ते अची चवणो पवंदो दुनिया खे त हीअ सिंध असांजी आहे सिंध जो तेल गैस जेको निकिरे थो उन जा मालिक असां आहियूं असांजे ईंदड़ नसलनि जे लाइ आहियो इहो चवणो पवंदो ऐं तव्हांखे इहो हक़ु फितरी तौरु मिलियलु आहे फितरत विझे थी दुनिया जा आलमी कानून विझनि था ऐं मज़हब विझनि था त तव्हांजो हक़ु आहे हिते क़ुर में लिखियलु आहे त इंसानो तव्हांजे पेरनि हेठां जेका ज़मीन आहे उनजे हेठां असां बेशबा खज़ाना रखिया आहिनि तव्हांजे लाइ कंहिंजे लाइ जेके उन धरतीअ ते रहनि था माण्हू उन्हनि जे लाइ पैदा कया विया आहिनि आलमी कानून बि इहो थो चए त धरतीअ जेके पैदावार आहे पहिरियों हक़ु उन ते रहंदड़ माण्हुनि जो आहे पर इहा दावा तव्हांखे करणी पवंदी तव्हां सभिनी खे उथी चवणो पवंदो मुंहिंजे चवण सां न थींदो ऐं मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो मूं इहा ॻाल्हि जेका हिते तव्हां सां कयां थो लाहौर में बि कई आहे इस्लामाबाद में बि कई आहे दिल्ली जे कॉन्फ्रेंसनि में बि कई आहे लंडन में बि कई आहे जर्मनीअ में बि कई आहे पर माण्हू चवनि था त बाबा जिन माण्हुनि जी तूं ॻाल्हि करीं थो उहे किथे आहिनि उते मां खुटी पवां थो इहा हक़ीक़त आहे तंहिंजे करे तव्हांखे अचिणो पवंदो मैदान में पंहिंजे इन्हनि ईंदड़ नसलनि जे लाइ हे जेके ज़मीन में खज़ाना आहिनि इन ते जेसि ताईं दुनिया हलणी आहे इंसाननि खे लखे सालनि खां हले थी पई ऐं शायदि हज़ारे लखे सालनि ताईं हले तव्हांजा एतिरा सवे नस्ल जेके ईंदा उहे छा ते गुज़ारो कंदा जे तव्हांजे इन्हनि वसीलनि ते कब्ज़ो थी वियो तंहिंजे करे तव्हांखे अचिणो पवंदो सियासत में जेके ज़िक्र थिया ॿियनि दोस्तनि बि कया त हर क़िस्म जा माण्हू आहिनि ज़िंदगीअ जे हर शोबे में आहिनि मज़हब में बि चङा मठा माण्हू आहिनि सियासत में बि आहिनि इन्हनि जो फ़ैसिलो बि तव्हां कंदव अची तव्हां सियासत खां परे वेठा हूंदव चोर धाड़ियल सियासत ते कब्ज़ो करे वेंदा पर तव्हां जॾहिं हुन में हूंदव तव्हां मालिकी कंदव धरतीअ जी मालिक हाणे सभु को सिंध जे नाले ते जंहिंखे सौदेबाज़ी करणी आहे उहो सिंध जो नालो वठे थो GM सैद हैदर जतोई ऐं ॿिया उन्हनि जहिड़ा सर्वेच माण्हू जिदोजहद सां सिंध जो जेको केस बीहारे विया हाणे जंहिं माण्हूअ खे नौकिरी वठणी आहे पोइ नौकिरी उहा वज़ीर आज़म जी हुजे या नौकिरी उहा क्लार्कीअ जी हुजे या अमेरिका में शहरियत वठणी हुजे उहो चए थो त या से घोड़ाड़े सिंध सां कर थी वियो पोइ हुन खां पुछनि बाबा तोखे छा खपे जेको हुनखे खपे थो उहो हुनखे मिले थो हिकिड़ी ॻाल्हि थोरी कंदे पोइ हलां थो प्रोफेसर साहिबु मरी ॻाल्हि कई त माण्हू जेके आहिनि अमेरिका में वञनि था जेके कल्ह सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि पिया उन्हनि खे सिंध जो कहिड़ो दर्द चइबो उन ते मां रुॻो हिकिड़ी ॻाल्हि थोरो इज़ाफ़ो थो सही कयां हिते जो हिकिड़ो 60 जे ॾहाके जो वॾो शागिर्द अॻुवाण थी रहियो आहे मीरपुर ख़ासि सां हुनजो ख़ासि वास्तो रहियो आहे मेहर हुसैन शाह कामरेड ग़ुलाम अहमद लज़ारीअ जो वेगो पुटु ऐं वॾो नालो पाए जाते पोइ अमेरिका में वञी रहियो 25-30 साल शहरी थियो उतां जो कारोबार कई पोइ वरी हितड़े आयो सिंध जे लाइ सिंध सां कर आहे सिंध लाइ हीअं कबो सिंध लाइ हीअं कबो पोइ असां माण्हू वरी मिड़ई हूंदा आहियूं जेको विलायत खां माण्हू अचे चवंदा आहियूं ॿेली इहो वाह जो हूंदो ताज मरी ऐं ज़हूर लिगारी अथई भला सिकंदर मरी इहे त वतन था रोज़ु घुमंदा असां वांगुरु इहे ॿाहिरि माण्हू खे वरी वॾी लिफ्ट ॾींदा आहियूं पोइ हुनजो हैदराबाद प्रेस क्लब में आजाणो रखियऊं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं साईं सिंध जे हक़नि जूं हिकिड़ो को साहिबु ई मिड़ई थोरो ईअं चरियाण वेठो उन चयसि त साईं भला तव्हां हाणे अमेरिकी शहरी थी विया आहियो चई हा
हुन चयोसि त पोइ भला जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थी वञे हिकिड़े पासे सिंध जा मफ़ाद हुजनि ॿिए पासे अमेरिका जा त तव्हां काॾे बीहंदव? चई रा मां त अमेरिका जे पासे बीहंदुसि। हुन चयोसीं पोइ ॻाल्हि ख़तमु थी वई न, पोइ तूं बि पंहिंजे घर वञ त असां बि पंहिंजे घर वञूं न, वक़्तु छो थो ज़ाया करियो? दादा इहे ठगियूं थींदियूं रहंदियूं जेसि ताईं तव्हां हुन में न ईंदव। इहा ई बसि गुज़ारिश आहे, जेको थोरी घणी जाखोड़ मां जिस्मानी तौरु कयां थो या कलमी तौरु कयां थो, उन जो मक़सदु हिकिड़ो ई आहे त तव्हां माण्हू अचो सिंध जे वसीलनि जी मालिकी कयो। उहा जेकॾहिं अॼु जी हिन तक़रीब सां कुझु तव्हां दोस्त सिंध जे मालिकीअ में अॻिते आहियो त मां सम्झंदुसि त यूथ फोरम मीरपुर ख़ासि वारनि जो लायो सजायो थियो। तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी साईं अब्दुल ख़ालिक साहब। सामाईन, यूथ फोरम मीरपुर ख़ासि पारां सिंध जी क़ौमी जदोजहद जे अॻुवाण दानिश्वर लेखक सिंधी उर्दू अंग्रेज़ी किताबनि जे लिखियारी मोहतरम अब्दुल ख़ालिक जोड़े जे सां मीरपुर ख़ासि में रिहाण मल्हाई वई। हिन रिहाण जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। असां इहा कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा प्रोग्राम पेश कयूं या अहिड़े क़िस्म जूं जिते बि सिंध अंदरि कचहरियूं थियनि थियूं या सिंध जे अमूल शख़्सियतुनि सां शामूं मल्हायूं वञनि थियूं या उन्हनि जे मान में आजियाना ॾिना वञनि था, त असांजी इहा गुज़ारिश हूंदी त उहे प्रोग्राम तव्हां असांखे रिकॉर्ड करे मोकिलियो। असां उन्हनि प्रोग्रामनि खे तारीख़ जो हिसो बणाईंदे उन्हनि खे रेडियो तां नशर कयूं, छाकाणि त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तां हर नशर थींदड़ प्रोग्राम जी यूट्यूब जी लिंक ठहंदी आहे ऐं हीउ प्रोग्राम हमेशह जे लाइ आर्काइव्स जो हिसो बणिजी वेंदो आहे। त अहिड़ी तरह असां सां ताउन कयो, असांजी रहनुमाई कयो, जीअं असां रेडियो तां वधि में वधि इल्मु अदब तारीख़ सकाफ़त बाबति प्रोग्राम पेश करे सघूं। असांजी इहा मुंड खां वठी पॉलिसी रही आहे त हिन रेडियो जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त सिंधी माण्हुनि में शऊर पैदा कजे, उन्हनि में पाण सुञाणण वारी सलाहियत पैदा कजे ऐं हू पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे सम्झी सघनि, जेके बि मामला आहिनि उन्हनि खे सम्झी अमली फ़ैसिला करे सघनि। सामाईन, हिन प्रोग्राम जे तवसुत सां असां अव्हांखे वरी बि गुज़ारिश कंदासूं त तव्हां वटि जेके बि प्रोग्राम थियनि था, अॼुकल्ह त मोबाइल फ़ोन ते प्रोग्राम रिकॉर्ड करणु को मसइलो न रहियो आहे। तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि रिकॉर्ड करे सघो था ऐं के मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा नंढा इंटरव्यू बि करे सघो था, जीअं उन्हनि जी बि हिमत अफ़ज़ाई थिए, उन्हनि खे पंहिंजे जीअरे ई मान ऐं मर्तबो ॾिनो वञे ऐं उहे प्रोग्राम तव्हां असां ॾे मोकिलियो ऐं असां ख़ुशीअ सां नशर कंदासूं। सामाईन, ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त
गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।